अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जे तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुश हो ज़िंदगियूं कीअं आहिनि ज़िंदगी में छा कुछ थी रहियो आहे ही महीनो अगस्त जो महीनो कीअं गुज़री रहियो आहे छा तैयारियूं आहिनि 14 अगस्त जूं बिकॉज़ जॾहिं ही महीनो स्टार्ट थींदो आहे स्टार्ट थींदे ई अच्छा असां वॾनि में हुजे न हुजे ज़िंदगी एॾी बिज़ी थी वई आहे असां त 14 अगस्त खे यादि कंदा आहियूं बट ॿारनि में जेका जुस्तजू आहे उहा नज़र ईंदी आहे ॿारनि में उहे झंडियूं वठणु घरनि खे सॼाइणु स्पेसिफिकली असां वटि जेको अपार्टमेंट सिस्टम आहे उते ॿार सभई मिली कॉरिडोर्स खे सजाईंदा आहिनि इहे नंढियूं नंढियूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे एॾो ख़ूबसूरत पियूं लॻी रही हूंदियूं आहिनि पर उन सां गॾोगॾु इहे ख़ुशियूं हुजणु त ज़रूरी आहिनि पर उन सां गॾोगॾु मूंखे लॻे थो उहे टीचिंग्स जेके असांखे 14 अगस्त ॾिए थी उहे बि ॾियणु ॾाढो ज़रूरी आहे सो ही उहो टाइम आहे अॼुकल्ह त हूअं ई मेजॉरिटी ऑफ द किड्स आर ऑन ऑफ त उन्हनि खे तव्हां वेही विहारे खोड़ सारियूं शयूं सम्झाए सघो था खोड़ सारियूं शयूं ॿुधाए सघो था खोड़ सारी उहा कॉन्वर्सेशन करे सघो था जेके हूअं स्कूलिंग वारे दौर में असांखे टाइम कोन मिलंदो आहे हींअर उहो टाइम आहे ऐं मौक़ो बि आहे त झंडियूं सजाईंदे ॿारनि सां खोड़ सारियूं शयूं बि असां ॿारनि खे ॿुधाए बि सघूं था नॉलेज बि ॾेई सघूं था उन्हनि सां ॻाल्हाए बि सघूं था उन्हनि जा जेके व्यूज़ आहिनि उहे बि असां वठी सघूं था गॾोगॾु जी असां हिते जॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां हमेशह हिकु उन पाकिस्तानी वांगुरु जंहिंजो दिलि हमेशह पाकिस्तान जे लाइ पूरे जज़्बे सां धड़कंदो आहे पूरे जज़्बे सां ॻाल्हाईंदो आहे उन सां गॾोगॾु हिकु ॿियो इफेक्ट जेको तव्हांजे मुंहिंजे अंदरि आहे जेको असांजे ब्लड्स में आहे दैट इज़ असांजो कल्चर उहो रिच कल्चर जंहिंजे बारे में असां हमेशह ॻाल्हाईंदा आहियूं असां सेलिब्रेट्स बि कंदा आहियूं ॾींहं ऐं उन सां गॾोगॾु असां किथे न किथे उन कल्चर खे असां अपनायो बि आहे माशाल्लाह सां न सिर्फ़ु असां बल्कि दुनिया भर में असांजो कल्चर अपनायो वियो आहे उन कल्चर जी हिकिड़ी ख़ूबसूरती असांजो म्यूज़िक जेको असांखे हमेशह हर जॻह ते ॿुधण लाइ मिलंदो आहे ऐं उहो म्यूज़िक जेको अहिड़ो बिल्कुलु बि न आहे उहो म्यूज़िक जेको हमेशह असांजी किथे रगुनि में हूंदो आहे असांजे किथे ब्लड में हूंदो आहे उहो म्यूज़िक अॼु मां चाहियां थी त पंहिंजे प्रोग्राम में सजाइजे उहो म्यूज़िक जंहिं म्यूज़िक जूं असां ॻाल्हियूं कंदा आहियूं जंहिं म्यूज़िक खे असां ॿुधंदा आहियूं जंहिं म्यूज़िक खे असां नयो रंग ॾेई बि काफ़ियुनि जॻहियुनि ते असां उन म्यूज़िक खे नयो रंग ॾेई बि पंहिंजे तमामु नाज़रीन जे साम्हूं आंदो आहे उहो म्यूज़िक जंहिंजी ख़ूबसूरती न सिर्फ़ु तव्हां ऐं मां सुञाणियूं था बल्कि दुनिया सुञाणी थी उहो सूफ़ीज़म जेको मुंहिंजे कल्चर में मिले थो उहो सूफ़ीज़म जेको मुंहिंजे मुल्क में मिले थो उन सूफ़ीज़म जा जेके उहे माण्हू जेके उनखे पाण सां गॾु कैरी कनि था तव्हां ताईं पहुचाइनि था पंहिंजे लफ़्ज़नि में मौसीक़ी में फोक म्यूज़िक में उन म्यूज़िक खे अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में सजाइणु चाहियां थी ऐं उहो रंग जेको ॾाढो ख़ूबसूरत बेशक त ॾाढो ख़ूबसूरत मुंहिंजे कल्चर जो रंग आहे उन रंग खे अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में सेलिब्रेट करणु चाहियां थी बिकॉज़ जॾहिं बि तव्हां अगस्त जी ॻाल्हि कंदा आहियो त उहो हिकु ॾींहुं जेको असां सेलिब्रेट कंदा आहियूं उहो त पाकिस्तानी ॾींहुं आहे बट पाकिस्तान में एतिरियूं सारियूं शयूं आहिनि सेलिब्रेट करण जे लाइ तव्हां ई मां अगरि गॾिजी सेलिब्रेट करण ते अचूं त शायदि हीउ पूरो मंथ बि थोरो हुजे बल्कि इहे जेके 365 डेज़ आहिनि इहे बि किथे घटि थी वञनि एतिरो कुझु आहे असां वटि सेलिब्रेट करण जे लाइ सो जी अॼु पंहिंजे फोक म्यूज़िक खे सेलिब्रेट कंदासीं गॾोगॾु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि प्रोग्राम में कंदासीं जेके अगेन पाकिस्तान सां रिलेटेड आहिनि अगेन पाकिस्तान जी गवर्नमेंट सां रिलेटेड आहिनि पाकिस्तान जी पॉलिटिक्स सां रिलेटेड आहिनि पाकिस्तानियुनि जी हेल्थ सां रिलेटेड आहिनि त अॼु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि प्रोग्राम में कंदासीं सभिनी खां पहिरीं जी वेलकम कयूं था हाशिम भाई खे अस्सलाम वालेकुम हाशिम भाई छा हाल आहे ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ज़िंदगी कीअं हाशिम भाई फ्रेश कीअं लॻे पई अॼु वधीक फ्रेश बि लॻे अच्छा हूअं मां हमेशह इन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त हर म्यूज़िक जो पंहिंजो असरु हूंदो आहे बट एक्चुअली जॾहिं इन तरीक़े जो म्यूज़िक तव्हांजे कननि ताईं पहुचंदो आहे थोरी देरि पहिरीं प्रैक्टिस में असांजे कननि ताईं पहुतो पिए उहो म्यूज़िक एक्चुअली तव्हांखे फ्रेश करे छॾींदो आहे न उहा फ्रेशनेस आहे जेका अॼु असां में फील थी रही आहे न सिर्फ़ु मुंहिंजे लफ़्ज़नि में बल्कि हाशिम भाई जे एक्सप्रेशन्स में बि है ना बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा जी इन सां गॾोगॾु महिमाननि जी तरफ़ वञूं था उन म्यूज़िक जे जेका रखवाला आहिनि उन्हनि जी तरफ़ त वेंदासीं पर उन खां पहिरीं मां वञणु चाहियां थी पंहिंजे अॼोके प्रोग्राम जे ख़ुसूसी महिमान जी तरफ़ जेके पाण बाय प्रोफेशन त उन्हनि खे साइकेट्रिस्ट चई सघिजे थो बट उन सां गॾोगॾु उन्हनि जूं खोड़ सारियूं रिसर्चिस बि आहिनि पाण एनालिस्ट बि आहिनि रिप्रेज़ेंटेटिव बि आहिनि पाकिस्तान जा काफ़ियुनि जॻहियुनि ते एज़ एन रिप्रेज़ेंटेटिव रहिया आहिनि गॾोगॾु जी पाण काफ़ियुनि जॻहियुनि ते उहे जेके एजुकेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जा मेंबर बि आहिनि जंहिंमें सिंध अदबी बोर्ड बि आहे गॾोगॾु जी पाण एज़ एन सेनेटर बि पंहिंजा जेके फ़राइज़ आहिनि उहे सर अंजाम ॾिना अथनि असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि डॉक्टर करीम अहमद साहब अस्सलाम वालेकुम
वालेकुम कीअं सलाम। हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॾाढी फरमायो, ख़ुशी ज़िंदगी रही। कीअं आहे? जी, ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? ज़िंदगी तमामु फर्स्ट क्लास है। हर इंसान जे लाइ ज़िंदगी ख़ूबसूरत है, फर्स्ट क्लास है, इंजॉयबल है। माशाल्लाह। अच्छा, ज़िंदगी हेल्दी आहे? हेल्दी ऐं वेल्दी आहे डॉक्टर साहब? हेल्दी हर माण्हू जी हुजणु खपे, मुंहिंजी बि हेल्दी है। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, असां बचपन में डॉक्टर साहब पढ़ंदा हुआसीं हेल्थ इज़ वेल्थ, हेल्थ इज़ वेल्थ। ओॾी महिल उन शइ जी मीनिंग सम्झ में कोन ईंदी, बट हाणे एक्चुअली उनजी ॻाल्हि सम्झ में उहा जेका ॿ लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी मीनिंग बि सम्झ में अचे थी ऐं उनजी डेप्थ बि सभु नज़र अचे थी। इहो आई गेस विद टाइम ईंदो आहे, ॿारनि खे त नथा सम्झाए सघो। ॿार खे त न, पर ग्रोइंग एज समेत हा, इंसान जी सिहत केॾी महिल ख़राबु थी वेंदी है। ॿारनि जी बि थींदी है ख़राबु, जवाननि जी बि थींदी है, मिडिल एज पोड़नि जी बि थींदी है। तो जॾहिं ख़राबु थींदी है तॾहिं अंदाज़ो थींदो है त हेल्थ इज़ वेल्थ। हा बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हूअं बि जेका शइ इंसान वटि ॾाढी ख़ूबसूरती सां असां वटि हूंदी आहे न, असां हुनखे ॾाढो फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं, पर थोरो सो ज़िंदगी जॾहिं डगमगाइणु शुरू कंदी आहे पोइ ख़बर पवंदी आहे ओहो हो भई इहो बि ज़िंदगी जो हिसो आहे जंहिंजो ख़्यालु रखिणो आहे। अच्छा जी, जंहिं फोक म्यूज़िक जी मां ॻाल्हि कई, जंहिं सूफ़ी इज़म जी मां ॻाल्हि कई, जंहिं सूफ़ी सॉन्ग्स जी मां ॻाल्हि कई, जंहिं सूफ़ी म्यूज़िक जी मां ॻाल्हि कई, उन्हनि खे प्रेज़ेंट कंदे जी असांजा ॿ ख़ूबसूरत असांजा आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, जिन जी तरफ़ मां वञणु चाहियां थी, ऐं जिन जो आवाज़ पंहिंजे प्रोग्राम में इंशाअल्लाह असां थोरी देरि में सजाईंदासीं। असां गॾु सभिनी खां पहिरीं तशरीफ़ रखनि था जनाब ग़ुलाम शबीर अबाई साहब तशरीफ़ रखनि था, जिन जा जी तव्हां काफ़िनि जॻहुनि ते तव्हां वायरल थींदे जिन खे ॾिठो हूंदो, वायरल सेंसेशन असांजा स्पेसिफिकली जॾहिं टिकटॉक जी ॻाल्हि कजे थी त टिकटॉक ते माशाल्लाह सां जनाब जो हिकिड़ो गानो जेको ॾाढो फेमस आहे, ॾाढो ज़बरदस्त गानो आहे। अस्सलाम वालेकुम सभिनी खां पहिरीं त कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे ग़ुलाम शबीर साहब? ही गानो जेको अॼुकल्ह ॾाढो वायरल सेंसेशन आहे माण्हुनि जो, इहो इहो इन जे बारे में त कुझु ॿुधायो असांखे। तमामु बहितरीनु वायरल थियो आहे। कुझु लफ़्ज़ आहिनि, पहिरियों गानो आउं ॻायां कोन पियो, 5-6 महीना रखी छॾियोसीं। हा, पोइ संगत जे इसरार ते चयो बाबा इहो ॻाए त सही, वायरल थियो टिकटॉक ते। हा, जेके पुॼी नथा सघनि उहे गिला हूंदा कनि, जेके संगत जा गदार हूंदा सदाईं ख्वार। शइ वायरल थियण वारी आहे, इहा हक़ीक़त आहे। बट अच्छा, कॾहिं काफ़ी माण्हू म्यूज़िक ते वॾा वॾा तबसरा कंदा आहिनि, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर मूंखे लॻंदो आहे त जेका शइ ॿुधिजे थी उहा शइ अॼु जी आहे। ईअं आहे या कोन्हे गुलाम शबीर साहब? उहा सुठी आहे तॾहिं त माण्हू ॿुधनि था न। अच्छा जी, इन सां गॾोगॾु हिकु ॿिया ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक सां गॾु तशरीफ़ फरमाइनि, जिन जो घरानो ई माशाल्लाह सां सुरनि जो घरानो आहे, ईअं चइजे, सुरीलो घरानो आहे, उहे सां गॾु तशरीफ़ फरमाइनि जनाब रियाज़ अहमद अबाज़ी साहब आहिनि, जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब पाण मरहूम उस्ताद अब्दुल हमीद अबाज़ी साहब जा फर्ज़ंद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। ज़िंदगी कीअं आहे रियाज़ अहमद साहब? अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा एहसान आहिनि। कीअं हली रही आहे, कीअं गुज़री रही आहे? जी जी, शुक्र आहे बसि मालिक जो। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, हीअ जेको तव्हां रंग अॼु पाण सां गॾु खणी आया आहियो, ओढ़े आया आहियो, इन जे पोयां का कहाणी आहे? बिल्कुलु आहे। इहा कहाणी असां नाज़रीन ताईं पहुचाईंदासीं। इहा कहाणी असल में मुंहिंजे वालिद साहिब सां मां शुरूआति कयां त मुंहिंजो वालिद साहिबु उस्ताद अब्दुल हमीद अब्बासी मरहूम, जेको उस्ताद मंज़ूर अली खान जो शागिर्दु हुयो, उहो बि सूफ़ी रंग में जेको आहे सो उन तसौफ़ सां वाबस्ता हुयो। ऐं मां बि जॾहिं ॻाइणु शुरू कयो त सूफ़ी रंग में मां बि समाइजी वियुसि। जेको आहे सो सूफ़ी रंग में वॾो सुकून आहे ऐं हिकिड़ो मोहबत जो पैगाम आहे। ऐं मां दरगाह हादी गमकुसार साईं जन दरगाह जो फ़क़ीर आहियां। वॾा रफ़ीक मैसर में साईं जन जी दरगाह आहे, उतां जो मां फ़क़ीर आहियां। ऐं असांजो जेको हाल आहे सूफ़ी रंग में हलूं था पिया। बेशक त जे तव्हां सूफ़ी जी ॻाल्हि कयो त हूअं ई सूफ़ीज़म त हूअं ई एॾो ख़ूबसूरत आहे ऐं हिकु अमन जो हिकु पैगाम आहे जेको न सिर्फ़ु पाकिस्तान ताईं बल्कि पूरी दुनिया ताईं असां पहुचाए रहिया आहियूं। बिल्कुलु जी, थोरी देरि में तव्हांजो उहो ख़ूबसूरत अंदाज़ बि असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाईंदासीं। डिफरेंट जॻहियुनि तां पहुतो हूंदो, अॼु असांजे प्लेटफॉर्म तां बि पहुचंदो। गॾोगॾु हिननि जो साथ ॾियण जे लाइ हाशिम त असां गॾु हूंदा ई हूंदा। गॾोगॾु असां सां गॾु हिकु ढोलक नवाज़ तशरीफ़ फरमा आहिनि, अशरफ अली साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, ज़िंदगी ख़ैरियत सां आहे? माशाल्लाह। अच्छा, थोड़ी देर में, बल्कि थोड़ी देर में डॉक्टर साहब, थोड़ी देर में छो हींअर ई असां कुझु शामिल कजे। प्रोग्राम जी शुरूआति ई इन रंग सां कजे जंहिं रंग जे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं। ऐं पोइ खोड़ सारा ॿिया शेड्स आहिनि, चवंदा आहिनि त कलर्स ऑफ लाइफ, शेड्स ऑफ लाइफ, त ॿिया उहे खोड़ सारा शेड्स आहिनि जेके पंहिंजे प्रोग्राम में इंशाल्लाह शामिल कंदासीं। शुरूआति तव्हां खां कजे,
छा ख्याल है रियाज साहब जो कुछ शामिल करिए कुछ खूबसूरत सो कुछ प्यारो जी, सो सारे हाज़िर। नाज़रीन ताईं छा शामिल करे सूफ़ी रंग सां शुरुआत कयूं था सर फ़कीर हादी गमकुसा साईं जो कलाम आहा हा उन सां शुरुआत कयूं था जी जहिड़ो हाल जी बिस्मिल्लाह कयो साल कजे सूफी थिए त पहिरियों पाण तू जान यार छिनी भी जान जो जान अनल हक जान तारक सिर सुञान अवल आखिर इश्क जो जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार ओ अंतर जी ओजार साईं अंतर जी ओजार अंतर जी ओजार साईं अंतर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार महक मोहम्मद रिया 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 महक मोहम्मद ओ लाइंदे की जुल्माती बार लाइंदे की जुल्माती बार सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार ये सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार ख्याल में आने मीमा अलफ के 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 ख्याल में आने वो मीमा अलफ के ख्याल में आने मीमा अलफ के ख्याल में आने अंतर वे ही दिल ओजार अंतर वे ही दिल ओजार सूफी सदाई कर अंतर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार नाज़म गुमती कुलज़म नूरी न्याज़म गुमती कुलज़म नूरी नाज़म गुमती कुलज़म नूरी न्याज़म गुमती कुलज़म नूरी नाज़म गुमती कुलज़म नूरी न्याज़म गुमती कुलज़म नूरी न्याज़म गुमती कुलज़म नूरी न्याज़म गुमती गाज़ी गम कुसार हादी गम कुसार यार सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार साईं अंदर जी ओजार ओ अंदर जी ओजार साईं अंदर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार जे सूफी सदाई पान खे कर अंतर जी ओजार
ज़बरदस्त 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 ज़बरदस्त। अच्छा, जॾहिं बि तव्हां कंहिं अहिड़ी शइ जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो जेका शइ तव्हांखे दिलि सां पसंदि आहे ऐं उहे शयूं जेके एक्चुअली तव्हां ॻाल्हाइणु चाहींदा आहियो, जंहिंजे बारे में एक्चुअली तव्हां एक्सप्रेस करणु चाहींदा आहियो, उहे शायदि तव्हां कॾहिं कॾहिं एक्सप्रेस करण में किथे खुटिजी पवंदा आहियो, किथे घटिजी पवंदा आहियो, पर उते वरी इहा म्यूज़िक उन्हनि तमामु शयुनि खे कवर कंदी आहे। उहे ॻाल्हियूं जेके तव्हां दुनिया खे ॿुधाइणु चाहींदा आहियो इन म्यूज़िक जे थ्रू, इन्हनि वर्ड्स जे थ्रू, इन्हनि शाइरियुनि जे थ्रू, तव्हां पंहिंजे उन कल्चर खे, तव्हां पंहिंजे उन सूफ़ीज़म खे दुनिया ताईं पहुचाईंदा आहियो। डॉक्टर करीम अहमद ख्वाजा साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। डॉक्टर साहिब, सभिनी खां पहिरीं त वरी महिरबानी वक़्तु कढी ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जी। वरी महिरबानी तव्हांजी। अच्छा, शुरूआति मां हितां करणु चाहियां थी डॉक्टर साहिबु, माशाल्लाह सां हिकु जॾहिं तव्हां हिकु डॉक्टर जी ॻाल्हि कंदा आहियो, वो ज़ाहिर हिकु स्टडीज़ जो हिकु मरहलो हूंदो आहे, उन मां पास आउट थींदो आहे, पोइ हिकु जॉब कंदो आहे, एंड देन हिकु टाइम जी जॉब हूंदी आहे, घर ईंदो आहे। तव्हां पंहिंजी सॼी जेका तव्हांजो लाइफ स्पेन ॾिसिजे थो, हमेशह कुझु न कुझु क्रिएटिव कंदा आया आहियो, कुझु न कुझु पाकिस्तान जे लाइ कंदा आया आहियो, कुझु न कुझु पाकिस्तान खे ॾींदा आया आहियो। सभिनी खां पहिरीं त इन जुस्तजू जे बारे में ॼाणणु चाहियां थी मां। मेडिकल MBBS मूं कई हुई जी, लियाकत मेडिकल कॉलेज, अॼुकल्ह लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंसिस थी वई आहे जामशोर में जी। ऐं उन वक़्तु बि असां पंहिंजो स्टडीज़ पंहिंजी जाइ ते हुई, पर लिखणु पढ़णु बि हो ऐं ॿियूं एक्टिविटीज़ बि हुयूं, जंहिंमें पॉलिटिकल एक्टिविटीज़ बि हुयूं, सुको क़िस्म जो मार्शल लॉ उन दौर में, ऐं स्टूडेंट्स मूवमेंट्स हुयूं। दुनिया जे लेवल ते लेफ्टिस्ट तहरीकूं उभरियूं पिए, सोवियत यूनियन हो पंहिंजी जाइ ते, ऐं इन अरसे में भुटे शहीद खे फाई आई, भुटो खे शहीद कयो वियो, ऐं पोइ सिंध में MRD जी तहरीक बि उथी, जेका हिकिड़ी भरपूर अवामी तहरीक हुई। ऐं इन अरसे में असां लिख पढ़ बि कईसीं, ऐं ज़माने जी ॿियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे बि कयूंसीं, पढ़ायोसीं बि सही। MBBS थी वई, उन खां पोइ स्पेशलाइज़ेशन मूं कई साइकेट्री में, फेलोशिप कई, ऐं उन खां पोइ प्रैक्टिस बि कई, ऐं इन अरसे में वरी बेनज़ीर प्राइम मिनिस्टर थी वई। उन मूंखे जेको आहे सो पॉलिटिक्स कंटिन्यू करण लाइ चयो, ऐं मुख़्तलिफ़ पोस्टूं मूंखे पीपल्स पार्टी में मिलंदियूं रहियूं। 93 में मूंखे एडवाइज़र कयो वियो हेल्थ जो, जेको इक्वल टू मिनिस्टर हो CM जो। ऐं उन खां पोइ असां पंहिंजी प्रैक्टिस छॾीसीं कोन मरीज़नि सां, ऐं पॉलिटिक्स बि कईसीं, लिख पढ़ बि कईसीं, ज़माने जी ॿियूं एक्टिविटीज़, हेल्दी एक्टिविटीज़ बि कईसीं, घुमियासीं फिरियासीं बि सही, दुनिया जो मुख़्तलिफ़ जॻहनि ते वियासीं बि सही। ऐं उन खां पोइ सेनेटर थियो सां, ऐं सेनेटर जी हैसियत सां मूं पार्टी मूंखे कयो। बेनज़ीर साहिबा जी ख़्वाहिश हुई, पर उहो शहीद थी वियो। पोइ जनाब आसफ़ अली ज़रदारी साहिबु, बिलावल साहिबु, अदी फरियाल वारा, इहे सभु उनजी महिरबानी, ऐं पीपल्स पार्टी जी महिरबानी, पीपल्स पार्टी जे सभिनी लीडरनि जी, CEC जी महिरबानी, सेनेटर थियासीं। पोइ असां पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयोसीं। पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ फोरम्स ते रिप्रेज़ेंट कयो, ऐं इहो मुंहिंजे लाइ ऑनर आहे। ऐं हाणे आउं आहियां सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जो चेयरमैन। 18 अमेंडमेंट खां पोइ हर सूबे खे मेंटल हेल्थ अथॉरिटी ठाहिणी हुई, सिंध में ठही त आउं थियुसि चेयरमैन। ऐं उन में मूं इलाही रिसर्चिस कयूं आहिनि एज़ अ साइकेट्रिस्ट, अलॉन्ग विथ अदर इदारनि सां। त उन में ख़ासि तौर ते असां वटि सिंध में जेको ख़ासि तौर ते थरपारकर वारा इलाइक़ा आहिनि, जेके रेगिस्तानी इलाइक़ा आहिनि, उते सुसाइड्स इलाही आहिनि, इहे ख़ुदकुशियूं। त उन में जेके असांजूं रिसर्चिस आहिनि, अहिड़ी रिसर्चिस आहिनि जेके सोशल साउथ एशिया में पहिरीं दफ़ा थियल आहिनि। सुसाइडल एटॉप्सी ऑफ द, इहे जेके आहिनि, हिकिड़ी जेका थींदी आहे एटॉप्सी, जेका क़बरकुशाई, इहा क़बरकुशाई कान्हे जेके जिन सुसाइड कई आहे, उन जे बारे में सॼी डिटेल कठी करणु। ॿी मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त पीनल कोड 325 आहे,
325 अंग्रेज़ ठाहे वियो, पीनल कोड कानून आहे, जी, लॉ जी। आहे, उनमें जेको सुसाइड हिकिड़ा त आहिनि जेके सुसाइड कनि था गुज़ारे था वञनि, जेके बची था वञनि जी। उनखे सज़ा आहे, 1 साल सज़ा आहे ऐं 50,000 खां वधीक फाइन आहे। इहो सेनेट में मूं इहो ख़तमु करायो, सेनेट में मूं पास करायो, सही वरी सही नेशनल असेंबली में अॻिते हली करे उहो ख़तमु थियो। हाणे माना इहो अंग्रेज़ कानून ठाहे वियो, पर अंग्रेज़ 1961 में ख़तमु कयो। सही पाकिस्तान में अञा बि हलियो पियो, वरी 2017 हलियो पियो, में सही, हा। इहो असां ख़तमु करायो। ठीकु ये आहे ये पाकिस्तान जी हमेशा हिस्ट्री में रहियो आहे डॉक्टर साहब। असांजा जेके उहे तमामु कानून जेके पहिरीं जा ठहियल आहिनि उहे जिन ठाहिया उन्हनि छॾे ॾिना, पर असां अञा बि चवंदा लकीर जा फ़क़ीर, असां उन ई लकीरनि ते हलूं पिया। इहो कानून असां ख़तमु करायो आहे जी ऐं हाणे जेके असां चवंदा आहियूं रियासत मां आहे जेको ख़ुदकुशी करे थो, इहो त बीमारी जे करे आहे, डिप्रेशन हाँ, बिल्कुलु। ट्रीटमेंट न थींदी त ख़ुदकुशी थींदी। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी जेका आहे सा ट्रांसजेंडर जो जेको बिल आहे हा उहो बि इंट्रोड्यूस मूं करायो, मुंहिंजो अलॻि हो ऐं 2 असांजी ॿियूं जी सेनेटर साहिबा हुयूं, पोइ गॾिजी करे बिल बि ट्रांसजेंडर जो बि असां पास करायो हो। सही सही इहो बि असांखे पार्टी जे करे महिरबानी थी। ॿिया बि इलाही जेके लॉज़ आहिनि, जेके लॉज़ ऑफ जानवरनि ते जेको ज़ुल्म थिए जी 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 इहो 90 साल पहिरीं अंग्रेज़ करे वियो, वरी इहो मूं ई पास करायो, जंहिंमें सज़ा वधीक रखी वई, जी जी जेके जानवरनि खे नुक़सानु पहुचाइनि था या हुननि जो राइट्स जो ख़्यालु नथा कनि। अहिड़ा ॿिया बि लॉज़ आहिनि जेके एज़ अ सेनेटर मूं पास कराया। सही सही ऐं पाकिस्तान खे मूं रिप्रेज़ेंट कयो जिनेवा में वर्ल्ड हेल्थ असेंबली में, जिते सस्टेनेबल डेवलपमेंट गोल जे बारे में हा कमिटमेंट मूं पाकिस्तान तरफ़ां कई हुई ऐं पोइ वरी अची रेज़ोल्यूशन बि पास करायो। हाणे हर सूबे में प्लानिंग डेवलपमेंट डिपार्टमेंट में हिन जो सेल खुलियल आहे, सही सही त पाकिस्तान खे इहे चीज़ अचीव करणियूं आहिनि। हा इलाही चीज़ूं कयूं आहिनि, जी किताबूं माशाल्लाह मूं इलाही लिखियूं आहिनि ऐं हाणे बि लिखां पियो। जी। माउंटेन्स ऑफ सिंध मूं किताब लिखी हुई अंग्रेज़ी जी, जी। ऐं जेके सिंध में जबल आहिनि उन जे हवाले सां हा ॾाढी पॉपुलर ठही हुई, स्टिल आहे रेफरेंस बुक जे तौर ते। हा मां उहा ई ॻाल्हि थी त डॉक्टर साहिबु तव्हां पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो तव्हांजो लाइफ स्पेन तव्हांजो रहियो आहे उन में का न का हिकु नवाण शइ ज़रूरु तव्हां आंदी आहे, का न का जुस्तजू तव्हांजी ज़िंदगी में हमेशह रही आहे, का न का स्ट्रगल माण्हुनि जे लाइ हमेशह रही आहे। अच्छा, ॿियूं खोड़ सारी शयूं आहिनि डॉक्टर साहिबु जेके न सिर्फ़ु अबाउट मेंटल हेल्थ बाक़ी डिफरेंट शयूं बि रिगार्डिंग हेल्थ असांजी शयूं आहिनि जिन जे बारे में तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थी, पर जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ असांखे वञिणो आहे। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिकु नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अच्छा, ये जॾहिं बि तव्हां हिन तरीक़े जा शोज़ प्लान कंदा आहियो न त तव्हांखे ज़री 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 म्यूज़िक मिली रही हूंदी आहे, ईअं लॻंदो आहे जीअं 4 कुंडनि ते सिर्फ़ु म्यूज़िक ई म्यूज़िक आहे, त किथां न किथां ज़रो म्यूज़िक जो ज़रो असांखे मिली रहियो हूंदो आहे। डॉक्टर साहब, म्यूज़िक सां केतिरी मोहबत रही आहे? इलाही ज़्यादा। कहिड़ी मतिलबु असां हिकिड़ी त असां फोक म्यूज़िक जी तरफ़ असां वेंदा आहियूं। मां हर चीज़ ॿुधंदो आहियां, फोक बि ॿुधंदो आहियां, क्लासिक बि, मॉडर्न म्यूज़िक बि, पुराणी म्यूज़िक बि। ॾिसो न, इंसान जॾहिं खां हिन धरती ते आयो आहे कम से कम 2 लख साल थी विया आहिनि, इंसान जॾहिं ये म्यूज़िक आहे, रक़्स आहे, ॻाइणु आहे ऐं पेंटिंग आहे, स्टैच्यू ठाहिणु, माना मुजस्मा जी स्टोरी ॿुधणु, इहे सभु चीज़ूं जेको आहे सो इंसान जी जीन में आहे। बिल्कुलु। ऐं इहे चीज़नि बग़ैर इंसान जेको आहे सो लाश आहे। ऐं जेका बि सिविलाइज़ेशन, जेका बि आइडियोलॉजी इन चीज़ जी मुखालिफ़त थी करे उहा ख़तमु थी वेंदी आहे। इन करे म्यूज़िक त मुंहिंजे ख़्याल सां तमामु सुठी ॻाल्हि आहे, इंसान खे थधाइण पैदा कंदो आहे, इंसान खे ख़ुशी ॾींदो आहे, इंसान खे ग़म बि ॾींदो आहे, इंसान खे हिकिड़ी जुस्तजू ॾींदो आहे।
ये तो तमाम ज़रूरी चीज़ है। बिल्कुल। अच्छा, ये जेके आम इंसान भी म्यूज़िक खे ईअं ॿुधे थो ऐं म्यूज़िक जे लाइ इहो सभु चवे थो, तव्हां त वरी पोइ साइकोलॉजी बि पढ़ी आहे, त तव्हां त उनखे अञा वधीक डेप्थ में वञी सम्झंदा हूंदो, उनखे अञा वधीक डेप्थ में फील बि कंदा हूंदो। ऐं वाक़ई तव्हां सही ॻाल्हि कई त हीअ जेतिरा बि आर्ट जा जेके शोबा आहिनि उहे तमामु जेके असांजा शोबा आहिनि उन्हनि खां बिना ज़िंदगी ईअं आहे जीअं ब्लैक एंड वाइट आहे। सही ॻाल्हि आहे। हिकु ब्लैक एंड वाइट पेपर आहे, लाश आहे, बिल्कुलु हिकु स्टडी का शइ आहे जंहिंमें तव्हां आर्ट जो रंग विझो था न, पाणी बीठल पाणी में पत्थर विझिबो आहे त लहरूं ठहंदियूं आहिनि। मूंखे लॻे थो हीअ आर्ट बि ईअं ई आहे। आर्ट जेके आर्टिस्ट आहिनि असां वटि, ॾाढा अनमोल आर्टिस्ट आहिनि असां वटि, ऐं उन्हनि उहे जॾहिं उहो उन बीठल पाणी में पत्थर उछलाईंदा आहिनि त सभिनी जी ज़िंदगी में हिकु लहर हूंदी आहे जेका छाइजी वेंदी आहे। अच्छा, हिकिड़ी चीज़ बि रहिजी वई, जी, मूवी ॾिसणु, ड्रामा ॾिसणु। ड्रामा ॾिसणु, बिल्कुलु ये भी तो हिकिड़ी तमामु थिएटर में वेही करे मूवी ॾिसण जो वरी हिकिड़ो पंहिंजो चाव आहे। बिल्कुलु बिल्कुलु। और डॉक्टर साहब, हिकु एज़ एन साइकोलॉजिस्ट तव्हां खां मां हिन जो ज़रूरु हिकु नज़रियो पुछणु चाहींदमि। असां वटि चयो इहो वेंदो आहे त जेके माण्हू ॾाढियूं कॉमेडी मूवीज़ ॾिसंदा आहिनि या कॉमेडी ड्रामास ॾिसंदा आहिनि, उन्हनि जो मूड बि उहो ई सुठो रहंदो आहे। जेके माण्हू हॉरर ॾिसंदा आहिनि उहे हर वक़्तु डिॼियल रहंदा आहिनि, फियर जो शिकार हूंदा आहिनि। जेके माण्हू सैड ॾिसंदा आहिनि उन्हनि जो मूड हमेशह ईअं सैडनेस जो शिकार हूंदो आहे। छा वाक़ई सच आहे? माण्हू जी टेस्ट ते आहे न। केॾी महिल माण्हू पंहिंजे घर में वेठो हूंदो आहे या जिते बि हूंदो आहे, उहो सोचींदो आहे गाना ॿुधा, गानो आणींदो आहे जंहिंमें म्यूज़िक में अगरि सैडनेस आहे त चवंदो यार ही छॾियो ॿियो को ॾिसां। इंसान जे जेको रूह जे अंदरि जिस्म में या फीलिंग जेका आहे, अगरि ॿुधणो आहे सैड सॉन्ग त ठीकु आहे, जेके ॿुधणो आहे फास्ट सॉन्ग या ख़ुशी वारो या जेको बि आहे उहो अकॉर्डिंग टू द पर्सन ऐं अकॉर्डिंग टू द मूड थींदो आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु। सो तव्हांजो जेको मूड आहे तव्हांखे ओॾीमहिल ओॾी उहा ई शइ वणंदी आहे। अच्छा, ही जल्दी सां मां अचणु चाहियां थी पंहिंजे ॿिए सिंगर जी तरफ़ जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त जनाब जी त आवाज़ त माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरती सां शामिलु कई आहे, ऐं मां चाहियां थी त तव्हांजी आवाज़ बि असांजे प्रोग्राम में शामिलु थिए। छा शामिलु करे रहिया आहियो? साईं इरशाद अब्बास साईं जी काफ़ी आहे, नाज़रीन जी पेश आहे। जी प्लीज़। मुखे वसीलो मीरापुर जे मीर जो कान पवे थी कल सिक्का सारिया सो ज़मीन ओ नकी वेरम वक्त महल एड़ी सिक रखा शल सोना शाह रखल झलो झोक धणिया जो मत घोरी सयद तो ता भारी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मत घोरी मालिक तो ता भारी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मत घोरी मालिक तो ता भारी
डूंगर थी 10 डोरी माता डूंगर थी 10 डोरी माता गोरी मालिक तो गोरी मुझे दिलड़ी लुटे वे जोरी मुझे दिलड़ी लुटे वे जोरी माता गोरी मालिक तो गोरी वसीलो तोरी माता गोरी बालक तो तुम घोरी मुझे दिलड़ी लुटे वे जोरी मुझे दिलड़ी लुटे वे जोरी माता गोरी मुर्शिद तो तुम घोरी वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हिकु ॻाल्हि जेका मूं हाणे नोट की ऑल्दो ते ओॾीमहिल नोट करणु खपे जेॾीमहिल मूं वटि गेस्ट लिस्ट आई हुई, हीअ जेके ॿिन्ही नालनि सां गॾु जेका हिकिड़ी कॉमन हिकु लफ़्ज़ आहे अब्बासी जो, इहो हाशिम जी ॻाल्हि वांगुरु हुस्न इत्तफ़ाक़ आहे इहा छा आहे? ॿिन्ही नालनि सां गॾु जेको हिकु अब्बासी जो लफ़्ज़ जेका कास्ट अची रहे हक़ीक़त आहे। हा, मुंहिंजो तालुक वारह तालुके सां आहे ऐं साईं जो तालुक जेको आहे शदादपुर सां आहे। अच्छा, कहिड़ो कॾहिं कॾहिं अहिड़ा इत्तफ़ाक़ थी वेंदा आहिनि जेके इंसानु सोचींदो बि न आहे। बिल्कुलु ई हिकिड़ा हसीन इत्तफ़ाक़ आहिनि। हसीन इत्तफ़ाक़ आहिनि, बिल्कुलु 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 इहो ई आहे। अक्सर कॾहिं कॾहिं मूंखे ईअं फील थींदो आहे त कॾहिं कॾहिं तव्हांजी जेका स्पेसिफिकली जॾहिं तव्हां पंहिंजी कास्ट जी ॻाल्हि कंदा आहियो या तव्हांजे जेको तव्हांजो शोबो आहे उहो को माण्हू तव्हांखे मिलंदो आहे, हिकु अलॻि हिकिड़ी सुञाणप न सुञाणप हूंदे बि हिकु सुञाणप हूंदी आहे जेका दरमियान में थी रही हूंदी आहे। ईअं ई आहे रियाज़ साहब? बिल्कुलु ईअं थिए थो, पर हक़ीक़त इहा आहे त कास्ट जेका आहे हिकिड़ी बसि ज़ाहिरी तौर ते सुञाण आहे, बाक़ी त सभु आदम आहे। बिल्कुलु बिल्कुलु, वाह, हर कास्ट अहमियत वारी आहे। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां, बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहा एक्चुअली इहा ॻाल्हि असांजे तमामु उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे जेके न सिर्फ़ु मज़हबनि ते, ज़ातुनि ते, रंगनि ते, ज़ुबानुनि ते विढ़ी रहिया आहिनि। इहा हर उन माण्हू ताईं पहुचाइण वारी ॻाल्हि आहे। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, ॾाढो ज़बरदस्त गानो माशाल्लाह सां असांजे नाज़रीन ताईं तव्हां पहुचायो आहे। डॉक्टर साहब, कुझु ॻाल्हियूं जेके मां शामिलु करणु चाहियां थी जल्दी जल्दी प्रोग्राम में। सभिनी खां पहिरीं त हिकु शइ जॾहिं तव्हां मेंटल हेल्थ जी ॻाल्हि कयो था त असांजा हमेशह जेतिरा बि मेंटल हेल्थ सां रिलेटेड जेके वर्कर्स आहिनि हमेशह इन ॻाल्हि ते इंडोर्समेंट कंदा आहिनि त ॾाढी इंपॉर्टेंट आहे, ॾाढी इंपॉर्टेंट आहे, ॾाढी इंपॉर्टेंट आहे। पर तव्हांखे लॻे थो त असांजो हींअर वक़्त ताईं बि अॼोको माण्हू उन मेंटल हेल्थ खे उहा इंपॉर्टेंस ॾिए थो जेका ॾियणु खपे? मुंहिंजे ख़्याल सां अवेयरनेस आई आहे, पर तव्हांजी तवसुस सां इहा ॻाल्हि तव्हां ज़रूरु चवंदुसि त जेको WHO जो चवणु इहो आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो,
के जेके दिलि जी बीमारियुनि खां पोइ ॿिए नंबर ते मेंटल हेल्थ जंहिंमें डिप्रेशन आहे ऐं इलाही वधे पई आहे बीमारी ऐं उनखे इनिशियली ट्रीट करे सघिजे थो, डॉक्टर करे सघे थो, ऐं डॉक्टर न कंदो MBBS त साइकेट्रिस्ट करे सघे थो। त अवेयरनेस अची वई आहे, माण्हू अचनि था, सम्झनि था। ऐं पहिरीं जेको माण्हू चवंदा त यार चेहरे जे डॉक्टर वटि वेंदासीं, हाणे हाणे माण्हू राय वठनि था ऐं ट्रीट कराइनि था। ऐं मीडिया जे करे, सोशल मीडिया जे करे, प्रिंट मीडिया जे करे, ऐं दुनिया वधे पई त पर उहा चीज़ अञा पोइते आहे इलाही। असांजे बहिराणी में तव्हां ॾिसो न, अख़बारूं तव्हां कढो, सिंधी अख़बार या उर्दू अख़बार या अंग्रेज़ी, सिंधी अख़बार ख़ासि तौर ते, सिंधी मीडिया, तव्हां ॾिसो त हाणे कुझु अर्सो पहिरीं इहे लाड़काणे जो तालको आहे, हिकिड़ो मुगेरी साहिबु मूं वटि आयो त असां वेठा ॻाल्हि पिया कईसीं। चईं यार मुंहिंजे ॻोठ में लाड़काणे जो शायदि कहिड़े तालके जो मूंखे इहो ज़हन आहे, चई 2 ॼणनि नौजवान छोकिरनि ख़ुदकुशी कई आहे। त तस्वीरूं बि अख़बार वारी ॾेखारी मूंखे। त हाणे ख़ुदकुशी अचानक त कोन कंदो आहे, जंहिंखे डिप्रेशन हूंदो आहे, जंहिंखे अगरि उहो ट्रीट कयो वञे त ख़ुदकुशी कान थींदी आहे। डिप्रेशन खे माण्हू ट्रीट न कंदो, जी अंत ख़ुदकुशी आहे। तव्हांजे मिट माइट, तव्हां सां मुराद माण्हू जे मिट माइट, दोस्त यार, फैमिली मेंबर अगरि ॾिसे थो त हिनखे ज़हनी तौर ते कमकार नथो करे, उदास आहे, या उबती सुबती ॻाल्हियूं करे थो, या वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे थो, या नशे जे करे पागलपन अची थो वञे, या औरत जंहिंखे प्रेगनेंट ॿार ॼमे थी, उनजे करे कुझु न कुझु थी वेंदो आहे। ऐं ॿियूं चीज़ूं आहिनि जंहिंजे करे इहा बीमारी अगरि नज़र थी अचे उनजी ट्रीट करायो वञे। अॼुकल्ह त ट्रीटमेंट अची वियो आहे 80% 90%, मां सवाइ 1-2 बीमारियुनि जे सभिनी जा इलाज आहिनि। ऐं ॾिसो न, अगरि इलाज न कंदो त नुक़सानु थींदो, हुनखे बि नुक़सानु थींदो, फैमिली खे बि नुक़सानु थींदो। ऐं ॾिसो ख़ुदकुशियूं सॼी दुनिया में थींदियूं आहिनि, सिर्फ़ु असां वटि कोन थींदियूं आहिनि। ऐं जेका यंग एज में इलाही थींदियूं आहिनि, नंढी ज़िद ते ॿार वञी कंदा आहिनि। त इहो माइटनि जो कमु आहे त चीज़नि ते नज़र रखे। जॾहिं मूं स्पेशलाइज़ेशन पे कई त उन वक़्तु मूं जेको पढ़ियो, उन वक़्तु पढ़ियो त डिप्रेशन या जेका मेंटल इलनेस ऐं डिप्रेशन ख़ासि तौर ते उहो 2 साल जे ॿार में नज़र अचे थो। हाणे रिसर्च चए थी 6 महीने जे ॿार में बि नज़र अचे थो। तव्हां ॾिसो न, इहा साइंस तरक़ी बि करे, चीज़ूं ख़बर पइजी थियूं वञनि माउ खे, पीउ खे, या डॉक्टर खे, या मिट माइटनि खे। त चवण जो मतिलबु आहे त हर एज में इहे बीमारियूं आहिनि, उनजो इलाजु आहे, उनजो करायो वञे। ऐं तव्हांखे ख़बर आहे सिंध सॼे में साइकेट्रिस्ट घणा आहिनि? 140। ऐं जेके असांजा MBBS डॉक्टर आहिनि उहे इन शोबे में घटि था अचनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे बि अचणु खपे तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां। छोकिरा छोकिरियूं आहिनि जेके MBBS कनि था, उन्हनि खे अचणु खपे। ऐं सॼे पाकिस्तान में 600 साइकेट्रिस्ट आहिनि। त असांजी आबादी 24-25 करोड़ थी वई आहे। त हॉस्पिटल्स बि घटि आहिनि। ॿियो त नशो इलाही वधी वियो आहे, जंहिंजे करे पागलपन बि थिए थी। पागलपन लफ़्ज़ ग़लति आहे, ज़हनी अमराज़ थी थो वञे। नौजवान ख़ासि तौर ते तव्हांजे तवसुत सां चवंदुसि, जेके ड्रग्स आयूं आहिनि, आइस आहे, पार्टी ड्रग्स आहिनि, या एम्फेटामिन या ॿियूं जेके आहिनि, उनजे करे बि शयूं ख़राब थियूं थियनि। सही। अच्छा डॉक्टर साहब, हिकु शइ ज़रूरु इन जे असां एजुकेशन जी तरफ़ ज़रूरु ईंदासीं, पर हिकु शइ जेके डिप्रेशन जी ॻाल्हि तव्हां कई आहे, मां थोरो सो उन ते रही सम्झणु चाहियां थी इन डिप्रेशन खे। बिकॉज़ असां वटि ॾिठो वियो आहे हिकु नॉर्मल बिहेव कंदड़ हिकु माण्हू, हिकु नॉर्मली बिल्कुलु हैप्पी हेल्दी नज़र अचण वारो माण्हू, उहो डिप्रेशन जो शिकार हूंदो आहे, असांखे ख़बर कोन हूंदी आहे त उहो कंहिं जॻह ते आहे, कंहिं इवेंट में आहे, फ्रेंड सर्कल सां गॾु आहे, हिकु नॉर्मल बिल्कुलु बिहेव करे पियो, एंड देन ख़बर इहा पवंदी आहे त नेक्स्ट मॉर्निंग उन को अहिड़ो को अटैक पाण सां कयो या ख़ुदा न ख़ास्ता सुसाइड करे बि छॾी आहे। त ईअं डिप्रेशन जो बेसिकली उहे साइंस कहिड़ा आहिनि जेके तव्हांजे अरीब क़रीब में जेके माण्हू आहिनि जिन खे असां वॉर्न करे सघूं त अगरि को अहिड़ो बिहेवियरल चेंज तव्हांखे नज़र अचे थो त फ़ौरन सां तव्हां या त कंहिं डॉक्टर सां कंसर्न कयो, या त एटलीस्ट उन माण्हू सां ॻाल्हायो?
ॾिसो ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त हीअ जेको डिप्रेशन आहे दिमाग़ में केमिकल्स हूंदा आहिनि घटि वधि थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह मेडिसिन्स अची वियूं आहिनि त उहो बैलेंस करे छॾींदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा। हाणे नज़र कीअं ईंदो, मिसाल जे तौर ते हर सर्कल में जेकर तव्हां ॾिसो था या फैमिली वारा ॾिसनि था त फैमिली माण्हू उदास आहे, मायूस आहे, इंट्रस्ट नथो वठे, घरां निकिरे कोन थो, कपिड़ा चेंज नथो करे, या इलाही निंड आहे, एॾी निंड सॼी ॾींहुं सुतो पियो आहे, या हुनखे निंड नथी अचे, ठीकु आहे न, इरिटेबल, चिड़चिड़ापन, उदासी, घबराहट ऐं जेको आहे सो एंग्ज़ाइटी, इहे सभु फैक्टर्स तव्हांखे अगरि कंहिं माण्हू में या कंहिं सर्कल में या किथे नज़र अचंदा आहिनि, उहो ॾिसो त उनखे कुझु अरसो थी वियो आहे, 10 ॾींहं, 12 ॾींहं, 15 ॾींहं, नेचुरली जंहिं सर्कल में माण्हू रहे त ख़बर पइजी थो वञे त पोइ इहो सम्झो त देयर इज़ सम फिशी ऐं पोइ हुनखे कन्विंस करिणो आहे त यार हली करे इलाजु कराए, ऐब कोन्हे, हीअ ईअं आहे जीअं ज़ुकाम आहे, डिप्रेशन ईअं आहे जीअं ज़ुकाम आहे, खंघि थी वञे, बुखार थी वञे, दस्त था थी वञनि, ॿ 4 ॾींहं इलाजु कयूं था ठीकु था थी वञूं, हीअ बि ईअं आहे। त बहितर आहे त अगरि हुनखे तव्हां छॾे ॾींदो त पोइ त अगरि मिसाल हीअ जेके ख़ुदकुशी कंदा आहिनि त हीअ डिप्रेशन जी एंड हूंदी आहे, ट्रीटमेंट कराईंदा कोन्हनि, शयूं हलंदियूं पियूं आहिनि, थका जो थी वञे त ख़बर पवंदो आहे त हमरा इहो कमु करे छॾियो या माई करे छॾियो, रातो राति कोन थींदो आहे। जेका रिसर्च चए थी, साइंस चए थी, मेडिसिन चए थी, इहा आहे सही। अच्छा डॉक्टर साहब, हिकु शइ जीअं तव्हां डिप्रेशन जी ॻाल्हि कयो पिया, अच्छा उनजा असांखे साइंस त जीअं तव्हां ॿुधाए रहिया आहियो त को बि बिहेवियर चेंज अचे त माण्हू हुन सां ज़रूरु कम्युनिकेट करे या डॉक्टर सां कंसर्न करे, बट डिप्रेशन अचण जा जेके रीज़न्स आहिनि इहो थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी। स्पेसिफिकली माण्हुनि जो फोकस हूंदो आहे त जंहिं माण्हू खे स्ट्रेस कंहिं शइ जो घणो आहे उहे माण्हू मज़ीद डिप्रेशन जा शिकार थींदा आहिनि, छा ईअं ई आहे? ॾिसो ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त जीअं बीमारियूं असां वटि थींदियूं आहिनि, शुगर या जेको आहे सो हार्ट जा पेशेंट थींदा आहिनि, या ॿी का बीमारी, हिकिड़ी त आहे मारूसी कि अगरि फैमिली में डिप्रेशन या अहिड़ी चीज़ आहे त जीन में ईंदी। ॿी जेको स्ट्रेसिस आहिनि, को माण्हू 5 किलो खणी सघंदो आहे, को माण्हू 10 किलो खणी सघंदो आहे, को 10 किलो में किरी पवंदो आहे, ज़िंदगी जा स्ट्रेसिस बि आहिनि, इन्वायरमेंट्स बि आहिनि, बेरोज़गारी बि आहे, ॿिया फैमिली इशूज़ बि आहिनि। औरतुनि जे लाइ मिसाल जे तौर ते जेके वेमसा थियनि थियूं त उन दौरान या उन खां पोइ बि चांस थी सघे थो पोस्टमार्टम डिप्रेशन, जंहिंखे चवंदा आहिनि ट्रीट थी वेंदो आहे, कोई अहिड़ी ॻाल्हि कान्हे। अच्छा, ऐं जेके नौजवान छोकिरियूं जेके आहिनि यंग मेंसिस पीरियड में, या जेके उहे मायूं जंहिंखे मेंसिस ख़तमु थींदा आहिनि वॾी एज में, उनमें बि थी सघंदा आहिनि। इहे सभु हिकिड़ी शयूं आहिनि जेके माण्हू खे घटि ख़बर आहे। अच्छा, मर्द जेके आहिनि मिसाल जे तौर ते ज़ाल मुड़ुसु आहिनि, अगरि ज़ाल मरी थी वञे या मुड़ुसु वाइस वर्सा त उते बि डिप्रेशन थी सघे थो। त ॿियूं जेके आहिनि सो अॼुकल्ह कॉम्पिटिशन जो दौरु आहे। मिसाल जे तौर ते असां वटि ही सोशल मीडिया अची वियो आहे, उन में शयूं अचनि थियूं, अलिफ जा फ़ोटो अचनि था कि भई उहो 4 माण्हुनि सां उथे थो या उथे थी या वेहे थो या ड्रेसिंग या मूव, अॻिलो जेको ॾिसे थो चए थो यार हीअ त मुंहिंजे सर्कल जो माण्हू आहे, हेॾी तरक़ी पियो करे, ऐं पोइ हिते आहियां। इहो बि हिकिड़ो स्ट्रेसिस आहिनि, हालांकि स्ट्रेस थियणु न खपे। त इहे जेके कॉम्पिटिशन जे दौर में इहे बि माण्हू कॉम्पिटिशन थी वेंदो आहे, यार हिन वटि गाॾी अची वई आहे, हिन वटि घरु अची वियो आहे, हिन वटि सुठी नौकिरी आहे। उहो सोशल मीडिया ते यकदमि चीज़ूं अचनि पियूं, फ़ोटोज़ अचनि था, इंस्टाग्राम आहिनि या इहे चीज़ूं आहिनि, यंगस्टर्स में ख़ासि तौर ते इलाही चीज़ूं, इहो बि हिकिड़ो रीज़न आहे। ॿियो जेको आहे सो पंहिंजो नशो ख़ासि तौर ते, शराब हुजे, अफ़ीम हुजे, हीरोइन हुजे या आइस हुजे, या इहे चीज़नि जे करे। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां, जॾहिं मूं स्पेशलाइज़ेशन पे कई उन वक़्त जी ॻाल्हि आहे, त उन वक़्त में जेका बेंज़ोडाइज़ेपीन्स माण्हू ॾाढा खाईंदा हुआ, जेका निंड वारी गोली, ठीकु आहे। जॾहिं मूं स्पेशलाइज़ेशन करे छॾी त ख़बर पई सेक्स जी ड्रग्स माण्हू खाइनि था वधीक। अच्छा, हाणे जेके ॾिसो मूं तहक़ीक़ कई ऐं जेके अंडर कारपेट माण्हू मरनि बि पिया, यंगस्टर्स ख़ासि तौर ते छोकिरा छोकिरियूं, ऐं उहो रिपोर्ट्स नथा थियनि, उहो पार्टी ड्रग्स जे करे।
सही त सही ये चीज़ूं चेंज पियूं थियनि चेंज पियूं थियनि बिल्कुलु बिल्कुलु ऐं इन चीज़ुनि जो माण्हुनि खे ख़बर कान्हे उहो छोकिरी हुजे छोकिरो हुजे वॾी उमिरि जो हुजे नंढी उमिरि जो हुजे सही सही त पहिरीं त फिल्मूं ठहंदियूं हुयूं हॉलीवुड जूं या बॉलीवुड जूं या पाकिस्तानी ड्रामा हा उनमें अची वेंदो त यार नशो थो करे ही उहो हाणे हर जॻह ये चीज़ नज़र ईंदी सही इहो हिकिड़ो ख़ौफ़नाक क़िस्म जो असांजे माशरे में ऐं दुनिया जी हर हंधि जी 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 इहा हर चीज़ हंधि थिए इहो पई। एक्ट असांखे नज़र हाणे अचे इहो पियो की अवेयरनेस जीअं तव्हांजो प्रोग्राम आहे अवेयरनेस जी, में ॻाल्हि जी। पान अथई चारि माण्हू ॿुधो जी ईअं अवेयरनेस ईंदी बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे त इहे आई गेस इन जो जेको मेन सोल्यूशन आहे उहो ई अवेयरनेस सेशन्स आहिनि या उहे जी। टॉक्स आहिनि जेके इन जे बारे में माण्हुनि माण्हुनि खे खे आम ख़बर घटि आहे ख़बर घटि आहे मिस यस मिस मिस जेको आहे सो हुनखे कंसेप्शन्स आहिनि मिसकंसेप्शन्स आहिनि ऐं बिल्कुलु असांजे माशरे में हिकु हदि ताईं असीं ॻाल्हाए सघूं था जीअं मूं तव्हां सां साम्हूं हा ॻाल्हायो चारि माण्हू इन खां वधीक आउं नथो ॻाल्हाए सघां इन खां वधीक आउं ॻाल्हाईंदुसि त माण्हू चवंदा हले छा उल्टी सीधी ॻाल्हि पियो जी करे मसइलो इहो आहे इहो मूंखे लॻे थो हिकु डिप्रेशन जो फेज़ आहे या एंज़ाइटी जो या डिप्रेशन जो फेज़ आहे जो तव्हांजी सही ॻाल्हि खे उनजो मतिलबु ग़लति कोट करणु दैट इज़ हा हालांकि इलाही चीज़ूं आउं नथो ॻाल्हाए सघां हिते बिल्कुलु बिल्कुलु आई गेस इहो बि मुंहिंजे ख़्याल में हिकु मेंटल डिसऑर्डर आहे मूंखे मतिलबु आउं गुज़िरियल हिकु महीने खां सोचां पियो त असां वटि हा पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां ऐं सॼी दुनिया जी ॻाल्हि थो कयां अंडर कवर अमवात थियनि पियूं थियनि पियूं वेरी ट्रू अरे डॉक्टर साहब मज़ीद खोड़ सारी शयूं आहिनि ऐं पाकिस्तान जे हेल्थ सिस्टम ते बि कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके पाण कंदासीं पर जल्दी सां ब्रेक की तरफ़ वञिणो आहे नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक अच्छा जी ज़िंदगी में जिथे असां ॿियूं खोड़ सारियूं शयूं पंहिंजी ज़िंदगी में शामिल कंदा आहियूं उते ख़बरूं शामिल करण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे कॾहिं कॾहिं दिलि न चवंदी आहे ब्रेक ते वञण ते पर मजबूरन वञिणो पवंदो आहे बिकॉज़ न सिर्फ़ु असांखे बल्कि पंहिंजे नाज़रीन ताईं बि कुझु अहिड़ा ख़बरनामा पहुचाइणा हूंदा आहिनि जेके कॾहिं ख़तरनाक हूंदा आहिनि पर कॾहिं ख़ूबसूरत बि हूंदा आहिनि असां पंहिंजे प्रोग्राम में सिर्फ़ु ख़ूबसूरती ई अॼु सॼाइणु चाहियूं था बिकॉज़ मौसीक़ी जा उहे रंग अॼु प्रोग्राम में आहिनि जेके न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ तमामु असांजी सिंध जे लाइ तमामु पाकिस्तान जे लाइ तमामु दुनिया जे लाइ ॾाढी मौसीक़ी हूअं ई ॾाढी ख़ूबसूरत आहे असां शायदि उनखे अलॻि अलॻि नाला अलॻि अलॻि रंग ॾेई छॾिया आहिनि अदरवाइज़ मूंखे लॻे थो मौसीक़ी जंहिं क़िस्म जी बि आहे जिथे बि आहे जहिड़ी बि आहे चाहे उहा फास्ट आहे अॼोकी आहे पुराणी आहे फलां जी आहे पर मौसीक़ी एक्चुअली ख़ूबसूरत आहे तव्हांजी तरफ़ वठणु चाहींदमि रियासत कुझु शामिलु कयूं कुझु तव्हांजी आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे नाज़रीन ताईं कुझु पहुचायूं छा पहुचाए रहिया आहियो जी ही बेवस लगारी जो कलाम आहे आहा ऐं हिकिड़ो नसीहत जो कलाम आहे आहा त सदाईं हिते नाहे रहणो प्यार ऐं मोहबत सां माण्हू खे रहणु खपे ओहो हो वाह जी वाह कल तव्हां जहिड़ो पेश जी जी प्लीज़ रुसण रस्म घोरिया रुसण रस्म घोरिया अल्लाह रुसण नाहे रीत तो सामो जिबरीत अज़ल खां बि अॻे हुए लावो
फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान 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 फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान रुसण में छाहे दिल बरा तमत बावर लाहे दिल बरा रुसण में छाहे दिल बरा तमत बावर लाहे दिल बरा तमत बावर लाहे दिल बरा मौत सिर ते स्वारो मता सुभाणे मान हो जान फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान शय आहे फानी हितड़े रहो ना को जानी हितड़े हर शय आहे फानी हितड़े रहो ना को जानी हितड़े रहो ना को जानी हितड़े सभा जो आपंदो अगिते यार मता सुभाणे मान हो जान सभा जो आपंदो अगिते यार मता सुभाणे मान हो जान फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान मुर्गी तो मिल बेवस सा रहो गॾिजी के पल बेवस सा मुर्गी तो मिल बेवस सा रहो गॾिजी के पल बेवस सा रहो गॾिजी के पल बेवस सा थियूं न घड़ी हिक मूंखां धार मता सुभाणे मान हो जान थियूं न घड़ी हिक मूंखां धार मता सुभाणे मान हो जान फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान 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 फर्ज पिरी दे पंहिंजो प्यारो मता सुभाणे मान हो जान वाह जी वाह ज़बरदस्त 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 अच्छा कॾहिं कॾहिं एॾो ख़ूबसूरत माहौल सजी वेंदो आहे एॾी ख़ूबसूरत आवाज़ूं जॾहिं असां सां गॾु हूंदियूं आहिनि गॾोगॾु पोइ वरी तव्हां जॾहिं चवंदा आहिनि त तव्हां मौसीक़ी तव्हांखे ॿुधण लाइ त सुठी मिलंदी आहे पर जॾहिं ॾिसण में बि सुठी लॻे त सोने ते सुहागो थी वेंदो आहे माशाल्लाह सां तव्हां हिकु सूफ़ी रंग में तव्हां छायल आहियो हिते वरी माशाल्लाह सां सिंधी टोपी ऐं अजरक आहे त हीअ हिकु एॾो ज़बरदस्त कॉम्बिनेशन हिकिड़ो डॉक्टर साहिबु नज़र अची रहियो आहे न सिर्फ़ु असां इनखे लफ़्ज़नि में ॿुधाए सघूं था बल्कि असां विजुअल माण्हुनि खे ॾेखारे सघूं था त हीअ उहो म्यूज़िक
आहे जेको असांजे कल्चर जो म्यूज़िक आहे, ही वो म्यूज़िक आहे जेको मुंहिंजो ऐं तव्हांजो म्यूज़िक आहे, ही वो म्यूज़िक आहे जेको अॼु न सिर्फ़ु सिंध में न सिर्फ़ु पाकिस्तान में दुनिया भर में जंहिंखे रिच म्यूज़िक चयो वियो आहे, जंहिंखे ओल्डेस्ट म्यूज़िक चयो वियो आहे, ही वो म्यूज़िक आहे जेके अॼु असां पेश करे रहिया आहियूं। अच्छा जी, जल्द सां डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं कुझु ॻाल्हियूं जेके मां शामिलु करणु चाहियां थी अबाउट पाकिस्तान या सिंध हेल्थ सिस्टम। थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी, असां वटि काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, काफ़ी सारी उहे मिथ्स आहिनि, काफ़ी सारा अहिड़ा तव्हांजी ॻाल्हि वांगुरु मिसकनसेप्शन्स आहिनि असां वटि जेके असांजे सिंध जे हेल्थ सिस्टम जे लाइ आहिनि। तव्हां बाज़ार ते ख़ुदि उते तव्हां पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾिना आहिनि, तव्हां उते ड्यूटीज़ कयूं आहिनि। मां ॼाणणु चाहियां थी तव्हांजे लफ़्ज़नि में त सिंध जो हेल्थ सिस्टम छा आहे, कीअं आहे, कहिड़ो आहे? सिंध जो हेल्थ सिस्टम इलाही पुराणो आहे। पार्टीशन खां जे वक़्तु अंग्रेज़ इलाही कुझु ठाहे वियो। मिसाल तव्हांजी हैदराबाद में सर कवस जी इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री एंड बिहेवियरल साइंस जंहिंखे गिदो बंदर चऊं था, इहो अंग्रेज़ ठाहे वियो। 165 साल पुराणी आहे। ऐं हिते मरीज़ दाख़िल थींदा हुआ अफ़गानिस्तान जा, उन ज़माने में हिंदुस्तान गॾियल हुई त गुजरात, राजस्थान ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू हिते जेको ब्रिटिश बलूचिस्तान। त बाक़ी तव्हांजी जेके मिसाल NICVD आहे त उनखे 50 साल थी विया आहिनि, 1960 खां आहे। ऐं अहिड़े नमूने 60 साल सूट आहे अदीब रिज़वी साहब जी, उहो बि इलाही पुराणी आहे। गंबट आहे, उहो बि इलाही पुराणी आहे। मेडिकल कॉलेजिस भुटे शहीद ठाहिया, चांडका मेडिकल कॉलेज, सिंध मेडिकल कॉलेज, हाणे यूनिवर्सिटी थी वियूं आहिनि इहे सभु। नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद यूनिवर्सिटी आहे, उहा बि भुटे साहब ठाही हुई। के जेके पुराणियूं आहिनि, के नयूं आहिनि। डॉक्टर्स बि इलाही थी विया आहिनि माशाअल्लाह, नर्सिस बि थी वियूं आहिनि, लेडी डॉक्टर्स बि इलाही वॾे पैमाने ते थी वियूं आहिनि। पर हाणे ॾिसो जेके चीज़ूं हलनि पियूं, कोविड बि आयो, डॉक्टरनि ड्यूटी कई, गवर्नमेंट उन्हनि खे पैसा बि ॾिना। हाणे स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे। हाणे नौजवान छोकिरो छोकिरी जेको MBBS करे थो स्पेशलाइज़ेशन करणु पियो वञे। डेंटल सर्जन्स पिया थियनि, उन्हनि में बि इलाही स्पेशलाइज़ेशन अची वियूं आहिनि। ये पान गुटका जे करे जेको आहे कैंसर्स पिया थियनि असांजी पॉपुलेशन में। त सिस्टम आहे असां वटि ऐं सुठो आहे सिंध में ऐं पाकिस्तान में माशाअल्लाह, पर इलाही अञा बि बहितरी जी गुंजाइश थी सघे थी। ऐं उहे जेके असांजा नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि, डॉक्टर्स आहिनि, उहे सुठी महिनत था कनि, ईमानदारी सां था कनि, पर इलाही बहितरी ज़रूरत आहे। तव्हांखे ख़बर आहे त थर में, उमरकोट में इहे हार्ड एरियाज़ आहिनि। उते मिसाल तौर ते हिकिड़ो 17 कैरेट जो डॉक्टर आहे त उनजी तनख़्वाह अगरि ₹1.25 आहे त गवर्नमेंट डबल ॾिए थी, 3 लाख थी ॾे या 2.5 लाख थी ॾे, माना डबल। भई हार्ड एरियाज़ आहिनि त गवर्नमेंट बि इलाही कुझु करे पई। ऐं नौजवान छोकिरा छोकिरियूं या डॉक्टर्स हर उमिरि जा आहिनि, स्पेशलाइज़ेशन थिए पई। ॾिसो न हाणे हिकिड़े ज़माने में माण्हू नंढी उमिरि में मरी वेंदा हुआ। हिकिड़े ज़माने में इहो बि हो त 40 साल 35 साल में मरंदा हुआ। हाणे 67 एज थी वई आहे मर्दनि जी, औरतुनि जी 72 थी वई आहे, 72 साल। ऐं 68 60 ऐं 70 साल मर्द जी थी वई आहे। वक़्त सां गॾु जेके सहूलियतूं वधंदियूं त एज वधी वेंदी, माण्हू वॾी उमिरि में अमातूं थींदियूं, मरंदा माण्हू, या जेके एज वधी वेंदो। जीअं हाणे बर्तानिया या अमेरिका में 90 साल थी वई, 90 साल आहे बिल्कुलु। त हाणे जॾहिं इहे एजिस वधंदियूं त प्रॉब्लम्स वधंदा। ऐं जेको रिटायर थिए थो 60 साल में, पोइ त हुनखे 30 साल अञा बि ज़िंदा रहणो आहे, या 20 साल अञा ज़िंदा रहणो आहे, या 10 साल अञा ज़िंदा रहणो आहे। त वरी उन जा पंहिंजा इशूज़ वधंदा, फाइनेंशियल इशूज़, बीमारियुनि जा इशूज़। त चैलेंजिस पंहिंजी जाइ ते आहिनि। जीअं हाणे तव्हां ई असां ॾिठो पंहिंजी ज़िंदगी में इहो कोविड, इहे वबाऊं जेके आहिनि सो असां ॿुधंदा हुआसीं ब्लैक प्लेग आयो, लखा माण्हू मरी विया। अॼुकल्ह 400 साल पहिरीं या 100 साल पहिरीं या 500 साल पहिरीं पाण त ॾिठोसीं, घणा 50-70 लख माण्हू मरी विया, 1 करोड़ खनि माण्हू मरी विया। त अञा बि उहो पाण ॾिठोसीं कि कहिड़े नमूने
हर को माण्हू घर ताईं रिस्ट्रिक्ट हो बिल्कुलु ऐं बिल्कुलु इहे चीज़ूं पाण विटनेस कयोसीं सही त इहे सभु फ्यूचर में बि इहे चीज़ूं असां ॾिसंदासीं हेल्थ सिस्टम तव्हां सिंध जो जेको चयो आहे ठीकु आहे ख़राबु कान्हे पर बहितरी जी गुंजाइश आहे गुंजाइश आहे अच्छा डॉक्टर साहब हिकु शइ जेके तव्हां नाला कोट कया जेतिरा बि उहे नाला आहिनि जेके सभिनी जे साम्हूं आहिनि जेके असांखे नज़र अचनि पिया बट अॼु बि जॾहिं तव्हां सिंध जी ज़मीन जी ॻाल्हि कयो था त सिंध जी कुंड कुछ में अॼु बि ॾाढा सारा अहिड़ा माण्हू आहिनि जिन जी पहुच न आहे इन्हनि इदारनि ताईं जिन खे असां गवर्नमेंट जा कामयाबु इदारा सॾे रहिया आहियूं उन्हनि ताईं उन्हनि जी पहुच न आहे त छा असांखे इते थोरो सो कमु न करणु खपे त जिथे माण्हू पाण उते आहे उते को अहिड़ो सिस्टम ठाहिजे जेको हिकु ॿियो NICVD ठहे या जेको हिकु ॿियो सूट जो हिकु नालो ठहे या अहिड़ा उहे डॉक्टर्स जिन हिते कराची खे ॾिनो या गंबट खे ॾिनो अहिड़ा सिंध जे कुंड कुंड में अहिड़ा मिसाल असां वटि क़ाइमु थियनि ॾिसो ॿ टे ॻाल्हियूं आहिनि त जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि PPHI आहे या BHUs आहिनि बेसिक हेल्थ सेंटर्स आहिनि या RHCs आहिनि त उते त जेको उते जेके मरीज़ वेंदा आहिनि या फीमेल्स वेंदियूं आहिनि त उते गायनेकोलॉजिस्ट बि आहिनि पीडियाट्रिशियंस बि आहिनि ॿारनि जा स्पेशलिस्ट या ॿिया जेके आहिनि त उते सर्जरीज़ थी सघनि थियूं मिसाल जे तौर ते या डिस्ट्रिक्ट लेवल ते हॉस्पिटल्स आहिनि असांजा त उते बि चीज़ूं थी थियूं वञनि पर छा आहे जो बदकिस्मती इहा आहे त हर को जान थो छॾाए उहो लिखी थो ॾिए बाबा हैदराबाद लाल बत्ती वञो या कराची सिविल वञो कराची जिना वञो इहो जेको आहे सो उते पर हीअ जेके इदारा आहिनि जीअं NICVD टंडे खान में खुली आहे उते सभु सर्जरीज़ थी वञनि या ॿियनि थी थियूं वञनि इहे त हाणे ठहियूं आहिनि त अहिड़े नमूने अदीब रिज़वी जो सूट आहे उहो बि मुख़्तलिफ़ जॻह ते खुलियो आहे हाणे दिमाग़ी इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि खे बि खुलणु खपे अहिड़े नमूने ॿिया बि इदारा खुलणु खपनि तव्हांजी ॻाल्हि सही आहे बहितरी जी गुंजाइश आहे ऐं इलाही थी सघे थो ऐं गवर्नमेंट करे बि पई ऐं अञा बि जेके नौजवान असांजा छोकिरा छोकिरियूं आहिनि जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे इलाही चीज़ करणियूं आहिनि बिकॉज़ हाणे हुननि जी बि ज़िमेदारियूं वधनि थियूं ज़रूरी न आहे त गवर्नमेंट सेक्टर लेवल ते थिए प्राइवेट सेक्टर्स बि थी सघनि था जेकॾहिं गवर्नमेंट नथी करे त प्राइवेट सेक्टर ऐं जीअं हाणे तव्हां ॾिसंदो न हाणे मुंहिंजे बैचमेट आहे हिकिड़ो सुमार कोसो नालो आहे डॉक्टर आहे त उन बदीन में हिकिड़ो स्कूल खोलियो हाणे तमामु सुठो स्कूल बदीन जे हिकु बैराड़ी मूंखे ज़हन मां नालो निकिरी वियो आहे हालांकि उहो डॉक्टर आहे ऐं ख़ुशि आहे पर हुन स्कूल खोलियो हुनजो यार बैराड़ी जे हिन माण्हुनि खे कुझु फ़ाइदो पहुचाए मैट्रिक ताईं सुठी तरबियत ॾियां अहिड़े नमूने हॉस्पिटल्स माण्हू खोले सघनि था की भई जेतिरो मेजर सर्जरीज़ आहिनि हिकिड़ी माइनर सर्जरीज़ त जीअं हाणे अपेंडिसाइट आहे उहो थी सघे थो ॿियूं जेके सर्जरीज़ आहिनि नंढियूं वंढियूं उहे थी थियूं सघनि वॾी सर्जरीज़ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहिनि या टर्शियरी हॉस्पिटल्स आहिनि माइयुनि जी जेके प्रेगनेंसीज़ आहिनि या सीज़र सेक्शन आहिनि या ॿियूं जेके नंढियूं सर्जरीज़ आहिनि उहो थी सघनि थियूं सही अच्छा डॉक्टर साहब हिकु शइ जेका मां पुछणु चाहियां थी तव्हां खां त असां वटि जॾहिं तव्हां हेल्थ सेक्टर जी ॻाल्हि कयो था स्पेसिफिकली असां वटि जेके प्राइवेट इदारा आहिनि उन्हनि जूं त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असां कोट बि कंदा आहियूं जंहिंजे बारे में असां ॻाल्हाईंदा बि आहियूं त पाकिस्तान में फलां सर्जरी आहे फलां एडवांसमेंट अची वई आहे फलां थी वई आहे तव्हां खां इन हिसाब सां मां पुछणु चाहींदमि तव्हां पाण उन्हनि इदारनि में सर्व कयो आहे उन्हनि इदारनि खे लीड कयो आहे उन्हनि इदारनि जी शयूं ॾाढो क्लोज़ली ॾिठियूं आहिनि तव्हां छा अॼु हिन सीट ते वेही या स्टेटमेंट ॾेई सघो था त पाकिस्तान जा जेके गवर्नमेंट हेल्थ जा सेक्टर्स आहिनि या इदारा आहिनि उते हर एडवांस सर्जरी बि थी सघे थी हर एडवांस इलाज बि थी सघे थो ऐं हर उहा मुमकिन असां वटि टेक्नोलॉजी गवर्नमेंट इदारनि में बि आहे जेका असां वटि प्राइवेट इदारनि में आहे ॾिसो मूंखे कोविड थियो ठीकु आहे न आउं मरंदे बचियो आहियां जेके कोविड आउं ICU में दाख़िल हुउसि ऐं NICVD कराची जी जेका आहे उते कोविड वार्ड हो उते आउं दाख़िल हुउसि इंटेंस केयर यूनिट में 1.5 महीनो ठीकु आहे ऐं सर्वाइव कयोसि त उते त मे बि आउं इदारनि जा नाला कोन थो वठां प्राइवेट ऐं उते हुजां त बचाना ठीकु आहे उहे जेके डॉक्टर्स हुआ पल्मोनोलॉजिस्ट या ॿिया जेके जिन मूंखे सर्व कयो 2 फीमेल्स प्रोफेसर्स हुयूं या हिकिड़ो मेल प्रोफेसर हो त अमेरिका रिटर्न हुआ या
बरतानिया जा FCPS हुआ त बेस्ट हिते ट्रीटमेंट्स आहिनि। ऐं अॼु ज़िंदा आहियां त थी सघे थो इन माण्हुनि जी सरकारी इदारो हो न, जी जी पैसा कोन्हे न, सही सिंपल ॻाल्हि हा आहे। ऐं हुते एडमिट हुउसि, फॉर्चुनेटली उते कीअं आउं पुॼी वियुसि, ॾेखारण वियुसि, ॿी चीज़ ख़बर पई, कोविड थी वियो, दाख़िल थी वियुसि। त चवण जो मतिलबु आहे त असां वटि हर चीज़ मौजूदु आहे, मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे। सही ऐं जेके प्राइवेट हॉस्पिटल्स में बि बेस्ट आहिनि, पर पब्लिक हॉस्पिटल में हर तरह जी सर्जरीज़ थियूं थियनि थियूं उहे बिल्कुलु ई डॉक्टर्स जेके आहिनि शाम जो प्राइवेट प्रैक्टिस कंदा आहिनि, सुबुह जो सरकारी इदारे में वेठा आहिनि, जी जिना हुजे, सिविल हुजे, NICUD, NICH या ॿिया, ऐं इहे शाम जो जेके वॾा हॉस्पिटल नाला नथा वठो, हा उते ई वञनि था। उते ई वञनि था, बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु आहे त हाणे ॾिसो सहूलियतूं हर जॻह मौजूदु आहिनि। ऐं हाणे माण्हू छा पोइ ॾिसो न, ॿ ॻाल्हियूं आहिनि, स्कूल्स बि आहिनि, पोइ माण्हू पंहिंजे ॿारनि खे मोकिलींदा बीकन हाउस में या हा जी ॿियूं जेके स्कूल्स में, मिसाल नालो जी। मूंखे न वठणु खपे, प्राइवेट स्कूल्स आहिनि इलाही, ठीकु आहे, हा त माण्हू स्कूल्स मां गवर्नमेंट स्कूल्स मां बि माण्हू पढ़ी वॾा साइंटिस्ट थिया आहिनि, बिल्कुलु डॉक्टर्स थिया बिल्कुलु आहिनि, वॾा वॾा नाला आहिनि असां रिसर्चर्स थिया वटि जी आहिनि, जी हर चीज़ ठही आहे। हा त उहो बि त स्टूडेंट्स हुआ न। हा स्टूडेंट्स ऐं वियुसि लाहौर, जॾहिं स्टूडेंट हुआसीं असां, जी त बादशाही मॉस्क में वियासीं, गर्मी जो मौसम हो ऐं असां विज़िट करणु वियासीं, जी त मुंहिंजे खां 3-4 जो टाइम थियो। असां बादशाही मॉस्क में विज़िट कयोसीं, तव्हां सभु विया हूंदा, त उते स्टूडेंट्स मूं एतिरा ॾिठा त उते जेके सिस्टम अहिड़ो ठहियलु आहे जो भले गर्मी ॿाहिरि हुजे पर अंदरि थधिकार आहे, बचा हुते पढ़नि पिया। हा हा त मक़सदु आहे त ग़रीब माण्हू जीअं तीअं पढ़े थो, तरक़ी करे थो, मथे अचे थो, त सिस्टम आहे असां वटि बेस्ट, हा इक्विपमेंट्स बि आहिनि, हर चीज़ आहे। माशाल्लाह हाणे उहो माण्हू छा फ़ाइदो थिए थो, पर बहितरी जी गुंजाइश हर जॻह मौजूदु हर जगह उहो त बिल्कुलु हक़ीक़त आहे। परफेक्ट आहे, हा हर चीज़ बहितर कान्हे, सही इलाही डॉक्टर्स असां जहिड़ा जेके आहिनि, मुख़्तलिफ़ डॉक्टर्स आहिनि जेके सही कमु कनि था, के नथा कनि कमु, नथा कनि ऐं बिल्कुलु सभिनी खे त ॾोहारी कोन कंदुसि, पर माण्हू त बहितर आहिनि, सुठा माण्हू आहिनि। अदीब रिज़वी बि त मिडिल क्लास लोअर क्लास जो बिल्कुलु बिल्कुलु स्ट्रगल करे मथे आयो। ॾिसो हे गंबट वारो जेको चङो मुड़ुसु आहे भट्टी साहिबु, उहो बि हेठां मथे आयो, हुन इदारो ठाहियो। हे जेके बि इदारा ठहिया आहिनि जी उन्हनि में हुननि सभिनी जी हर माण्हू जी महिनत आहे, इन्वॉल्वमेंट आहे, समायल आहे, ऐं माण्हू जी कंट्रीब्यूट था कनि। बिल्कुलु। अच्छा हिकु ॿी शइ बि डॉक्टर साहिबु असांखे ज़रूरी आहे कोट करणु खपे, ऐं मां तव्हांजा वर्ड्स उहे रिपीट करणु चाहींदमि बराए सां, बल्कि उन्हनि खे इंडोर्स करणु चाहींदमि त तव्हां जॾहिं गवर्नमेंट इदारनि जी ॻाल्हि था कयो, असां वटि हिकु ॾाढी कॉमन प्रैक्टिस आहे त असां सर्व कंदा आहियूं हेल्थ डिपार्टमेंट में, या असां चवंदा आहियूं त हेल्थ डिपार्टमेंट असांजो ॾाढो सुठो आहे, पर जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी आहे त असां या असांजो फैमिली मेंबर फलां फलां नाले जे हॉस्पिटल्स में वञी असां इलाजु कराईंदा आहियूं। तव्हां हिकु मिसाल थियो जेके अॼु असांजा नाज़रीन असांखे ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि बि ज़हन नशीन करणु खपे त असांजा उहे माण्हू जेके पाण उते सर्व पिया कनि उहे बि उते ई मौजूदु आहिनि। दैट मीन्स त उहो इदारो सुठो सर्व करे पियो, दैट मीन्स त उन इदारे वटि हर टेक्नोलॉजी आहे। असां वटि इहा प्रैक्टिस बि ॾाढी ग़लति आहे त असां पाण उन इदारे जा थी पर असां इलाजु ॿियो किथे कराईंदासीं, छो त उहो असांखे वधीक बहितर थो लॻे। सो इहे ॻाल्हियूं जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, अगरि असां पाण तब्दीली करणु स्टार्ट कयूं तमामु उन्हनि माजरत सां, तमामु उन्हनि उहिदेदारनि खे जेके हिन वक़्तु जेके हिन डिफरेंट जॻहुनि ते कमु करे रहिया आहिनि, जेसिताईं असां पाण उते न वेंदासीं तेसिताईं चवंदा आहिनि त जेसिताईं तव्हां पाण माण्हुनि खे एज़ एन एग्ज़ाम्पल तव्हां थी न ॿुधाईंदो तेसिताईं केरु तव्हांजी ॻाल्हि ते यकीन कोन करण वारो आहे। इहा असां वटि ह्यूमन नेचर आहे त तव्हांखे पाण एग्ज़ाम्पल थियणो पवंदो, जीअं डॉक्टर साहिबु पाण एग्ज़ाम्पल थिया आहिनि। जल्दी सां वञूं था ब्रेक जी तरफ़, वापसि अची कुझु ॿियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल कंदासीं। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा मूंखे हमेशह बल्कि मां पाण छो त हिकु अहिड़े शोबे सां तालुक़ु रखां थी जंहिंजो जेको आर्ट में अचे थो, त हमेशह जॾहिं बि तव्हां आर्ट जी ॻाल्हि कंदा आहियो उन आर्ट जी शायदि तव्हां फाइनेंशियली तव्हांखे उहो सपोर्ट करे रहियो हूंदो आहे, पर उनजी जेका असुलु जेका ख़ुशाइनि शइ हूंदी आहे न, उहा आथत हूंदी आहे। जेसि ताईं तव्हांखे तव्हांजो केरु गानो ॿुधी तव्हांखे वाह वाह नचे तेसि ताईं मज़ो न ईंदो आहे। ईअं ई आहे
अच्छा अच्छा मिलंदो त ॻाइबो दाद मिलंदो बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा केतिरी ख़ुशी थींदी आहे तव्हां ॿिन्ही खां मुंहिंजो सुवालु आहे कि छा केतिरो हिकिड़ो त अहिड़ो को इवेंट हुजे जंहिंमें ख़बर हुजे ॾाढा पैसा वैसा मिलण वारा आहिनि हिकिड़ो अहिड़ो इवेंट हुजे जंहिंमें ख़बर हुजे त ॿुधण वारा माण्हू वेठा आहिनि मज़ो कंहिंमें घणो ईंदो असुल में ईअं असां तमामु ख़ुशि थींदा आहियूं ज़्यादा में ज़्यादा तॾहिं जॾहिं दाद बि मिले उन सां गॾु पैसा बि मिलनि ख़ाली दाद सां गॾु माल बि मिले ख़ाली दाद न खपे दाद बि मिले पैसा बि मिलनि जेका रूहानी सुकून अचे थो न त उहो जेसीं ताईं उहो ॿुधण वारा आहिनि ख़्याल वारा आहिनि न उहो उनजो अलॻि मज़ो आहे पंहिंजो बि उन में सुकून थो थिए माण्हू खे ॻाइण सां गॾु पाण खे सुकून बि अचे थो बाक़ी पैसो त ज़ाहिर आहे हिकिड़ी ज़रूरत वारी शइ आहे उहो उनजी बि आहे बिल्कुलु आहे हा बिल्कुलु पर सुकून वरी जेको आहे जेसिताईं ॿुधण वारा सुठा हूंदा न त उहो वधीक सुकून ईंदो असां वटि हिन टाइम ते बि असां वॾो चवंदा आहियूं त असांजो म्यूज़िक जो जेको कल्चर आहे उहो चेंज थी वियो आहे माण्हू ॿी म्यूज़िक था ॿुधनि माण्हू ॿियो कुझु था ॿुधनि छा असां वटि अॼु बि ओड़ा मज़ेदार ॿुधण वारा माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि बिल्कुलु आहिनि पर न हुजण जे बराबरि आहे उहे आहिनि जीअं न हुजण जे बराबरि छो त उन्हनि जो तादाद तमामु घटि आहे ऐं आहिनि सही आहिनि सही ऐं मूंखे लॻे थो हीउ जेको असांजी म्यूज़िक ज़िंदा आहे उन्हनि माण्हुनि जे करे आहे बिल्कुलु ॾिसो न हाणे ॿुधण वारनि जा बि क़िस्म आहिनि हिकिड़ा तसव्वुफ़ खे था ॿुधनि हिकिड़ा अदब था ॿुधनि हिकिड़ा गीत था ॿुधनि हिकिड़ा गज़ल था ॿुधनि हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी अलॻि अलॻि पसंदि आहे ऐं असांजो बि फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे राज़ी कयूं उन्हनि खे सभु वैरायटियूं ॿुधायूं क़िस्म मुख़्तलिफ़ आहिनि बिल्कुलु हिकिड़ा वरी सफ़ा जेको आम राग हले थो पियो उहो उनखे पसंदि था कनि उनखे पसंदि था कनि बिल्कुलु 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 ईअं आहे ऐं असां वरी उन्हनि माण्हुनि में शुमार थींदा आहियूं जेको सभु ॿुधंदा आहियूं जेके हर म्यूज़िक खे इंजॉय कंदा आहियूं हर वक़्त जी म्यूज़िक खे हर फेज़ जी म्यूज़िक खे इहो मुंहिंजे ख़्याल में फेज़ आहे जीअं डॉक्टर साहब तव्हां मूड जी ॻाल्हि करे रहिया आहियो मूंखे लॻे थो इहो बि माण्हुनि जो फेज़ हूंदो आहे केॾी महिल माण्हू चवंदो आहे त को पुराणो को लता जो को गानो हुजे को किशोर जो गानो हुजे उहो माण्हू ॿुधे केॾी महिल माण्हू मेहंदी हसन खे ॿुधणु चाहींदो आहे केॾी महिल वरी पोइ कैफ़ियतूं आहिनि बिल्कुलु 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 ईअं आहे अच्छा डॉक्टर साहब हिकु शइ जेका मां शामिलु करणु चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम में असां जॾहिं बि हेल्थ जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं एजुकेशन जी जॾहिं मां ॻाल्हि कयां हेल्थ जी एजुकेशन जी ॻाल्हि कयां उते हिकु शइ जेका मूंखे ॾाढी कॉमनली नज़र आई ऐं ॾाढो स्पीडी नज़र अचे पई त असांजो जेको अॼोको स्टूडेंट आहे उहो ॾाढी ज़बरदस्त पढ़ाई बि हासिलु करणु चाहे थो ॾाढो टैलेंटेड स्टूडेंट बि असांखे अॼोको स्टूडेंट्स आहिनि जेको आहे उहो ॾाढो टैलेंटेड बि आहे बिकॉज़ असां वटि हाणे उहे टेक्नोलॉजी जा ज़रिया आहिनि एजुकेशन हासिलु करण जे लाइ बि जिन जो शायदि ख़्वाबु शायदि मुश्किल ई कंहिं ॾिठो हुजे अॼु उहे ज़रिया असांजी एजुकेशन सिस्टम में बि शामिलु आहिनि जॾहिं हेल्थ जी एजुकेशन जी ॻाल्हि कजे थी तव्हांजा बि कुझु एजुकेशनल इंस्टीट्यूट सां तालुक़ु रहिया आहिनि उते तव्हां सर्व कयो आहे त थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी असांजो जेको अॼोको नौजवान आहे उनजो पाकिस्तानी स्टडीज़ में केतिरो इंट्रस्ट आहे बिकॉज़ अॼु जॾहिं असां पंहिंजे नौजवान खां पुछूं था ऐं उनखे असां अगरि ऑफर ॾियूं त फलां यूनिवर्सिटी में फलां दुनिया जे कॉर्नर में वञी पढ़े त मुंहिंजे ख़्याल में शायदि ई केरु हूंदो जेको जवाबु ॾींदो हिते केतिरी तव्हांखे लॻे थो त केतिरे हद ताईं असांजो स्टूडेंट आहे जेको असांजो मार्किंग रेट आहे उन ते पूरो लहे थो ऐं वरी उहो हिते ई पढ़णु चाहे थो ॾिसो जंहिंखे सहूलियत जंहिंजी जेका मिले थी ॿार जी त ॿार वञे थो हिते आहे त हिते ई आहे हिते हर चीज़ अवेलेबल आहे स्पेशलाइज़ेशन बि हिते थिए पई मिसाल तौर ते हिते जेके स्पेशलाइज़ेशन जीअं FCPS पार्ट 1 ते जेको पास करे थो करे थी छोकिरी त उनखे आहे त ॿार बि लंडन में वञी करे पार्ट 2 करे सघे थी अहिड़े नमूने हिते जेके स्टेप्स बि थियनि था अमेरिका जा ॿी चीज़ूं बि हिते थियनि थियूं त सहूलियत जी ॻाल्हि आहे पैसे जी ॻाल्हि आहे जंहिं वटि स्कॉलरशिप्स बि इलाही अची वियूं आहिनि जी जी त मतिलबु आहे माण्हू जी मर्ज़ी आहे छा आहे की प्रायोरिटी कंहिंखे थो ॾिए वधीक अनसर्टनिटी आहे ब्रेन ड्रेन ज़रूरु थिए पियो ऐं नेचुरली बहितर रोज़गार बहितर ज़िंदगी जी तलाश में माण्हू हलियो थो वञे इहो हर माण्हू जो हिकिड़ो मैंडेट आहे हर माण्हू जी मर्ज़ी आहे हिते इलाही चीज़ूं फुक़तान आहिनि तंहिं करे माण्हू भॼी था वञनि सही अच्छा डॉक्टर साहिबु असां वटि जॾहिं तव्हां एजुकेशन जी ॻाल्हि था कयो उते तव्हांजी
स्कॉलरशिप हिकु तव्हांजो हिकु रस्तो ठहे थो, हिकु तव्हांजो उहो रस्तो जेको तव्हांखे अॻियां वठी वञे थो, ऐं उहा ज़ाहिर आहे हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे, बिकॉज़ स्कॉलरशिप बि लिमिटेड माण्हुनि जे लाइ ईंदी आहे। बट जॾहिं तव्हां जॉब अपॉर्चुनिटीज़ जी ॻाल्हि था कयो त हिकु शइ जेका ॾिठी वई त पाकिस्तान मां हिकु वॾो नंबर हर 2 महीने 3 महीने 6 महीने साल हिकु वॾो नंबर असांजे प्रैक्टिकल लाइफ गुज़ारण वारे माण्हुनि जो जेके सुठे फील्ड्स में सुठा असांजे जेके स्पेशलाइज़ कयल असांजे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असां ॿाहिरि वेंदे ॾिठो। इहा प्रैक्टिस अगरि गुज़िरियल कुझु सालनि खां थी रही आहे, स्पेसिफिकली कमिंग टुवर्ड्स कोविड एरिया, उन टाइम खां जॾहिं तव्हां ॾिसो त हिकु प्रैक्टिस असां वटि हमेशह खां रही आहे। ऐं अॻियां अगरि उन्हनि सालनि खे तव्हां मल्टीप्लाई कयो, बिकॉज़ जीअं जीअं साल वधे थो ईअं ई उन्हनि माण्हुनि जो नंबर वधे थो जेके स्पेशलाइज़ेशन करे ॿाहिरि वञनि पिया। पाकिस्तानी फ्यूचर में तव्हां मेडिकल इंडस्ट्री खे पोइ किथे था ॾिसो अगरि असांजो हर सुठो स्पेशलाइज़ डॉक्टर ॿाहिरि वञी सर्व करे रहियो हूंदो त? ॿ टे ॻाल्हियूं आहिनि त पाकिस्तान में हिकिड़ी तल्ख़ ॻाल्हि तव्हां ॿुधायां, ऐं पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल जो मेंबर बि रहियो आहियां, ठीकु आहे न। त असांजी जेका मेडिकल साइड आहिनि में माशाल्लाह असांजी फीमेल्स वधि में वधि डॉक्टर थी पियूं, ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। पर जेका नेगेटिव ॻाल्हि इहा अचे थी उन्हनि में 30-40-50% शादियूं करे घर थियूं वेही रहनि। इन जे करे छा थो थिए, इन जे करे छा थो थिए त असां वटि जेके स्पेशलिटीज़ आहिनि, मिसाल सर्जरी आहे, मिसाल ऑर्थोपेडिक सर्जरी आहे, मिसाल कार्डिक सर्जरी आहे, मिसाल जेके सो न्यूरो सर्जरी आहे या ॿियूं जेके सर्जरीज़ आहिनि उन्हनि में असांजे सर्जन्स घटि पिया थी, बिल्कुलु छोकिरा घटि आहिनि, ऐं उहे छोकिरियूं जेके आहिनि शादी करे वेही थियूं रहनि। त इहो जेको कमिंग 10 साल में या 15 साल में मूंखे वॾो बहिरान नज़र थो अचे स्पेशलाइज़ेशन जे हवाले सां। बिल्कुलु जेके छोकिरियूं पढ़नि थियूं उन्हनि लाइ कानून साज़ी थियणु खपे, त उनजो मुड़ुसु या उनजो पीउ या उनजो भाउ उन्हनि ते फाइन थियणु खपे, त हू पंहिंजी घरवारी या पंहिंजी धीउ या उन्हनि खे जेको आहे सो जॉब करणु ॾियनि। बिल्कुलु बिकॉज़ तव्हां ख़र्चु था कयो या को बि माइट ख़र्चु करे थो पंहिंजी धीउ ते, ऐं उहो अॻिते शादी करे थी ऐं हुनखे तव्हां घर था विहारे छॾियो। इहो हिकिड़ो वॾो बहिरान थियण वारो आहे। 10 सालनि 15 सालनि में हाणे तव्हां चओ था माण्हू वञनि था ॿाहिरि, उनखे तव्हां रोके नथा सघो। हिते माण्हू जी ग्रोथ नथी थिए, इकोनॉमिकल या ॿी जेका ग्रोथ आहे, इन करे माण्हू भॼी था वञनि। ॿिया अहिड़ा टेक्निकल बेस आहिनि जेको इलाही लंबो टाइम थी वेंदो, पर माना हिते जेको असां वटि हिकिड़ो को बिज़नेस खोले थो या ॿी का ॻाल्हि करे थो, उहो उभरी नथो सघे। उनजा रीज़न उनमें लॉ एंड ऑर्डर बि आहे या ॿी चीज़ूं बि आहिनि, त इहे बि हिकिड़ा रीज़न्स आहिनि। ऐं पाकिस्तान में जेसि ताईं इहे सभु चीज़ूं नॉर्मलाइज़ कोन थींदियूं त तव्हांजो ब्रेन ड्रेन हिंदुस्तान में छो नथो वञे। हाणे आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी सिंपल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, थरपारकर असांजो आहे न, जेकॾहिं 1971-72 खां ॾिसंदो त वधि में वधि सिंध मां इंजीनियर डॉक्टर्स उतां निकिता आहिनि। हाणे तव्हां थरपारकर वञी ॾिसो त जेको डॉक्टर हुते थिए थो भॼी थो अचे कराची हैदराबाद या ॿाहिरि थो वञे। अच्छा ॿिए पासे तव्हां हुन पासे ॾिसो, बॉर्डर जे हुन पासे राजस्थान आहे ऐं हुन पासे गुजरात आहे। तव्हांखे हर डॉक्टर तव्हांखे हुते राजस्थान में ऐं गुजरात में तव्हांखे नज़र ईंदो, उहो छो नथो छॾे भारत। हिते असां वारा माण्हू छो था भॼी वञनि, का त रीज़न्स आहिनि। हालांकि असां हिते जेके थरपारकर में वञनि था या उमरकोट में असां डबल ॾियूं था पैसा, देयर आर सम रीज़न्स जंहिंजे करे इहे चीज़ूं थियनि पियूं। हाणे उहो चीज़ूं वक़्त सां गॾु दुरुस्त थियनि त माण्हू छॾे भॼी था वञनि। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं वाक़ई में तव्हां सही चयो त अॼु खां 10-15 साल पोइ हीअ जेको हींअर असांखे सिर्फ़ु ॻाल्हियूं नज़र अची रहियूं आहिनि, इहे सुभाणे उहो फुक़दान असांखे फेस करणो पवंदो। तमामु सुठो आहे। जॾहिं असां यंग हुआसीं, मूंखे यादि आहे त आउं रशिया वियोसि, सोवियत यूनियन, त उते ख़बर पई त हिते मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि हुई, त हुते हुन चयो त हिते लेडी डॉक्टर्स वधीक आहिनि, जेंट्स घटि आहिनि। वेरी गुड थिंग। उहे ई मायूं या छोकिरियूं उते हॉस्पिटल्स में कमु कंदियूं हुयूं। हिते असां वटि छोकिरियूं या जेके थियनि पियूं इट्स अ गुड थिंग, असांखे ख़ुशि थियणु खपे। बदकिस्मती आहे त 40-50% मायूं जेके सो छोकिरियूं शादी खां पोइ या मुड़ुसु विहारे था छॾी,
बिल्कुलु बिल्कुलु इहो हिकु ॿी तल्ख़ हक़ीक़त आहे त असां वटि जेतिरो रेशो स्टूडेंट्स जो असांखे नज़र थो अचे असां ज़ाहिर उन रेशो जे हिसाब सां अॻियां प्लैनिंग थिए थी उन प्लैनिंग में 30-40% ईअं थो कटिजी वञे उन खां पोइ उन मां बि 50% असांजो ॿियो किथां थो हलियो वञे पोइ असां वटि बाक़ी जेको बचियो किचो जेको ज़ाहिर जेको बचियो किचो नंबर असां वटि बचे थो उन उहो ओवरबर्डन बि आहे असां वटि ज़ाहिर आहे ऐं उन खां पोइ जॾहिं उहो ओवरबर्डन आहे त ज़ाहिर उनजी ड्यूटीज़ बि सही परफॉर्म न कंदो प्लस असां वटि जेके फाइनेंशियल क्राइसिस जो असांजो हर माण्हू जंहिंजो शिकार आहे उनजो ऑब्वियसली डॉक्टर्स भी शिकार आहिनि ऐं जॾहिं तक उन क्राइसिस में तव्हां वञो था त तव्हांखे पोइ डबल जॉब भी करणी पए थी जीअं तव्हां पे ॿुधायो त गवर्नमेंट भी ऐं प्राइवेट भी त उन में असांजो हेल्थ किथे न किथे अॼु शायदि नज़र न पियो अचे पर सुभाणे शायदि इन ते गौर फ़िक्र थिए त असांजो हेल्थ कॉम्प्रोमाइज़ थी रहियो आहे आम माण्हू जो 4-5-7 years में तव्हांखे नज़र ईंदी बिल्कुलु जेसि ताईं का कानून साज़ी नथा कयो तो बाबा जेका लेडी डॉक्टर या जेके छोकिरी असांजी डॉक्टर थिए थी अगरि उनखे रोकियो थो वञे उहो माई छा करे पई शादी करे वञे थी मुड़ुसु रोके थो छॾे ससु रोके छॾे उनखे कॉम्प्रोमाइज़ करिणो आहे बच्चनि खे कॉम्प्रोमाइज़ करिणो आहे ट्रू ईअं असांजी सॼी वेस्टेज भी थिए बिल्कुलु बिल्कुलु अच्छा असांजो प्रोग्राम जेको आहे उहो तक़रीबन जेको एपिसोड ख़तमु थियण जी तरफ़ आहे त मां चाहियां थी त कुझु प्लस पॉइंट हेल्थ डिपार्टमेंट जा मां शामिलु करे सघां पंहिंजे प्रोग्राम में कुझु सुठियूं ॻाल्हियूं मां शामिलु करे सघां असां लेडी डॉक्टर्स जी असां ॻाल्हि कई ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उन अवेयरनेस जे जॻह ते असां आहियूं उन अवेयरनेस जी सीढ़ी ते आहियूं जिथे असांजो इहो कॉन्सेप्ट काफ़ी हद ताईं सुठो थी वियो आहे त ठीकु आहे हिकु डॉक्टर थियणु हिकु पहिरीं हिकु प्रोफेशन हिकिड़ो सिर्फ़ु असां जीअं तव्हां पे ॿुधायो त सिर्फ़ु मेल मेंबर्स हूंदा हुआ पर हाणे फीमेल्स जो हिकु नंबर आहे जेको असां वटि अची रहियो आहे उन सां गॾोगॾु असां वटि जेके हेल्थ वर्कर्स आहिनि लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि थोरो सो उन्हनि जे बारे में बि मां चाहियां थी त तव्हांजे लफ़्ज़नि में कुझु ॻाल्हियूं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघां उन्हनि जे लाइ बिकॉज़ हर माण्हू ज़ाहिर उन एजुकेशन सिस्टम खे अफोर्ड नथो करे सघे जेको हिकु डॉक्टर जे लाइ खपे सो असां वटि उनजो जेको सेकेंडरी ऑप्शन हूंदो आहे दैट इज़ लेडी हेल्थ वर्कर उन्हनि जी तरफ़ ज़रा थोरो सो मां अचणु चाहियां उन्हनि जे बारे में तव्हांजे लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं कुझु ॻाल्हियूं पहुचाइणु चाहियां हेल्थ वर्कर्स जो कॉन्सेप्ट हा शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिनो जी जी 93-94 में ऐं उन भर्ती कयूं लेडी हेल्थ वर्कर्स मिसाल मैट्रिक हूंदी हुई उन ज़माने में पोइ वरी इंटर हुजनि त उहो फर्स्ट हैंड आहे मिसाल हू हर घर में वञी सघनि थियूं उन्हनि खे हू टीचिंग ॾिनी वञे थी त बाबा तव्हां वञी घर वारनि खे ॿुधायो त हीअ टुका हणायो जेके इम्यूनाइज़ेशन जेके पाण चऊं था या थरपारकर में असीं उन्हनि खे इहो ट्रेनिंग पिया ॾियूं त बाबा तव्हां जेको आहे ॾिसो त हीअ डिप्रेशन त कान्हे फैमिली में आहिनि त उनखे ॿुधायो त हुते साइकेट्रिस्ट आहे डॉक्टरनि खे ॾेखारियो या जेको आहे सो मुख़्तलिफ़ नंढियूं नंढियूं बीमारियूं आहिनि टाइफॉइड आहे ॿियूं चीज़ूं आहिनि इम्यूनाइज़ेशन जेके थियनि थियूं त उहो तमामु सुठी चीज़ आहे ऐं उहो जेको आहे फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस आहे पोलियो में ऐं ॿी चीज़ुनि में हू घरनि में वञी करे मायुनि खे घर वारे औरतुनि खे ॿुधाईंदियूं आहिनि त बाबा हीअ कयो ऐं हुननि में इंट्रेक्शन थिए थी मायूं पाण मेन मायूं उन घर वारी मायुनि सां या जेके फैमिली प्लानिंग में त ही लेडी हेल्थ वर्कर्स इलाही सुठो कमु आहे ऐं सॼी दुनिया में लेडी हेल्थ वर्कर्स खां रिज़ल्ट्स तमामु सुठा पॉज़िटिव अचनि आज डॉक्टर साहब कमिंग टुवर्ड्स अदर कंसर्न ऑफ दिस जॉब त असां वटि जॾहिं तव्हां लेडी हेल्थ वर्कर जी ॻाल्हि था कयो जीअं तव्हां ॿुधायो हिकु कॉन्सेप्ट असां सभिनी खे ख़बर आहे त उन्हनि खे डोर टू डोर वञी सर्व करिणो हूंदो आहे डिफरेंट एरियाज़ में वञिणो हूंदो आहे ऐं डिफरेंट जॻहियुनि ते असांखे नज़र आयो हिकु आख़िरी शइ जेका मां शामिलु करणु चाहियां थी त केतिरी सेफ़ आहे हिकु लेडी हेल्थ वर्कर जी जॉब केतिरी सेफ़ आहे ॾिसो सेफ़ फाइनेंशियली जेका पघार आहे उहो घटि आहे वधीक थियणु खपे ॿी जेका आहे असांजो जेको माशरो आहे उन में सिंध में त सेफ्टी सिक्योरिटी आहे इलाही जॻह कोन्हे हाणे इहे वीचारियूं लेडी हेल्थ वर्कर्स अलॉन्ग विद डॉक्टर्स या पुलिस वारनि सां जॾहिं वञनि था त उते फायर था थियनि पोलियो ड्रॉप्स में सिंध में त घटि थो थिए ॿियनि थिए थो पर असां जनरली सभिनी लाइ ॻाल्हायूं था पर लेडी हेल्थ वर्कर हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे जेको असांजे हेल्थ सिस्टम खे स्ट्रेंथन थो करे बिकॉज़ हू मायूं हर जॻह वञनि थियूं ऐं उहो जेके नॉलेज ॾियनि थियूं हुननि फैमिलीज़ खे ख़ुशूसन जेके एजुकेटेड कोन्हनि त
तो रिज़ल्ट पॉजिटिव ईंदा आहिनि। पॉजिटिव ईंदा आहिनि। अच्छा जी, प्रोग्राम खे समअप करणु चाहियां थी डॉक्टर साहब, ऐं तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त तव्हांजे लाइ व्हाट इज़ द बेस्ट पार्ट ऑफ बीइंग अ डॉक्टर? ॾिसो, आउं डॉक्टर थियुसि त पंहिंजो माण्हू खे कुझु सर्व कयोसीं, कयूं पिया, ऐं स्पेशलाइज़ेशन मूं कई साइकेट्री में। हाणे मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे, मूंखे ख़बर न आहे उहा पूरी थींदी या न थींदी, त मूं स्पेशलाइज़ेशन कई। जॾहिं मूं हाउस जॉब सरकवस जी, जंहिंखे गिदो बंदर चऊं था, उते कयो, पोइ स्पेशलाइज़ेशन कई। मेंटल हेल्थ अथॉरिटी जो चेयरमैन आउं इन करे थियुसि, ऐं साइकेट्रिस्ट हुउसि। त हाणे मुंहिंजी इहा ख़्वाहिश ज़रूरु आहे, उहा पूरी थींदी या न थींदी जी, त हीअ जेका एशिया में सभ खां पहिरीं जेका यूनिवर्सिटी आहे वो हैदराबाद में सरकवस जी ऑलरेडी ठहियल आहे, को बिल्डिंग जी ज़रूरत कान्हे या ॿी की जी ज़रूरत कान्हे। एक्ट ऑफ पार्लियामेंट जे तहत थींदी, CM ऐलान बि कयो हो। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुंहिंजी मुलाक़ात थी, ऐं पीपल्स डॉक्टर फोरम जो सदर आहियां पाकिस्तान जो, पहिरीं सिंध जो, हाणे पाकिस्तान जो आहियां। उनखे बि मूं कन्विंस कयो, ऐं इंशाल्लाह ज़रदारी साहब सां बि मुलाक़ात थींदी, उनखे बि आउं कन्विंस कंदुसि। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे त इहो सिंध में खुले ऐं सॼे एशिया खे फ़ाइदो थींदो। ऐं हितां रुगो साइकेट्रिस्ट कोन निकिरंदा, साइकोलॉजिस्ट निकिरंदा, नर्सूं निकिरंदियूं, वार्ड बॉयज़ निकिरंदा, ॿियूं जेके बि ज़ैली ब्रांचिस आहिनि, सिर्फ़ु साइकेट्रिस्ट त कोन्हे, ॿियूं चीज़ूं बि आहिनि, सोशल वर्कर्स आहिनि, ॿिया आहिनि, उहो बि हितां डिग्री हासिलु कंदा। त उहो हीउ पुराणो इदारो आहे। इहो ई इदारो मिसाल तौर ते तव्हां लंडन में वेंदो त ऑक्सफर्ड या कैम्ब्रिज वेंदा, त ऑक्सफर्ड कैम्ब्रिज कंहिं सिटी जा नाला आहिनि, उते 200 300 यूनिवर्सिटीज़ आहिनि, ऐं उहे 300 साल पुराणियूं आहिनि, 200 साल पुराणियूं आहिनि, 400 साल पुराणियूं आहिनि। त असां वटि सिंध में सरकवस जी इंस्टीट्यूट आहे, पुराणो तरीन आहे, उहो यूनिवर्सिटी ठही सघे थी, मेंटल हेल्थ यूनिवर्सिटी, ऐं एशिया सॼे में फर्स्ट यूनिवर्सिटी हूंदी। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे, पूरी थिए थी या नथी थिए, पर आउं हिन में लॻो पियो आहियां त हिन में माशरे खे, हिन एशिया सॼे खे, पाकिस्तान खे, हिन ख़िते खे फ़ाइदो थिए। इंशाअल्लाह सभिनी दुआ आहे त तव्हांजी इहा ख़्वाहिश ज़रूरु पूरी थिए, बिकॉज़ न सिर्फ़ु इहा तव्हांजी ख़्वाहिश आहे, मूंखे लॻे थो हर पाकिस्तान में रहंदे हर माण्हू जी ख़्वाहिश आहे, बिकॉज़ जॾहिं बि पाकिस्तान जी या कंहिं बि सेक्टर जी डेवलपमेंट जी ॻाल्हि थींदी आहे त इहे ई शयूं हूंदियूं आहिनि जेके बैरियर्स हूंदियूं आहिनि। अगरि इहे बैरियर खुली था वञनि त ज़ाहिर आहे आम पाकिस्तानी जे लाइ बि सुठो आहे, पाकिस्तान जे लाइ बि सुठो आहे। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, असां गॾु हुजण जे लाइ ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में शामिलु करण जे लाइ वॾी महिरबानी। तव्हांजी बि असां गॾु हुजण जे लाइ तव्हां ॿिन्ही जी बि वॾी महिरबानी, जो तव्हां पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ऐं प्यारी प्यारी ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में शामिलु कयो। आख़िर में हिकु गानो असां तव्हां खां ॿुधी रहिया आहियूं, उहो ई टिकटॉक वारो गानो आहे जेको असां पंहिंजा जेके पुॼी नथा सघनि, हा उन उहे गिलाऊं था कनि करण वारे माण्हुनि जे लाइ असां हीउ गानो पेश करे रहिया आहियूं। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी नाज़रीन तव्हां सां कंहिं ॿिए प्रोग्राम में। तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़ जी। संगत में सदाई असां ॾींदा आहियूं सिरो गॾु खाई जेको गिला करे आहे उहो वॾो मुनकिर गॾु खाई जेको गिला करे आहे उहो वॾो मुनकिर उहो हूंदो दर पदर महरम सोलंगी सच थो चवां ओ जेके पुॼी नथा सघनि उहे गुलाम था कनि जेके पुॼी नथा सघनि उहे गुलाम था कनि जेके संगत जागदार ख़ुदा सदाई ख़्वार जेके माइटनि जागदार ख़ुदा सदाई ख़्वार जेके पुॼी नथा सघनि उहे गुलाम था कनि जेके पुॼी नथा सघनि उहे गुलाम था कनि
जागतार उदा सदाई बार जगे संगत जागतार उदा सदाई बार जगे पुजी नथा सकन उवे गिलाऊं दाखल जगे पुजी नथा सकन उवे गिलाऊं दाखल रब जेके चाहे इज्जतूं ॾींदो रब जेके चाहे इज्जतूं ॾींदो इज्जत ज़िलत जो मालिक उहो इज्जत ज़िलत जो मालिक उहो जगे पुजी नथा सकन उहे गिलाऊं था कल जगे पुजी नथा सकन उहे गिलाऊं था कल जेके संगत जागतार उदा सदाई बार जेके माटन जागतार उदा सदाई बार जेके पुजी नथा सकन उहे गिलाऊं था कल जगे पुजी नथा सकन उहे गिलाऊं था कल शबीर आयूं मोहब्बती माण्हू चाल फिरता करण को न ॼाणूं हाजी शबीर आयूं मोहब्बती माण्हू चाल फिरता करण को न ॼाणूं जगे पुजी नथा सकन उहे गिलाऊं था कल जगे पुजी नथा सकन उहे गिलाऊं था कल जेके संगत जागतार उदा सदाई खार जगे संगत जागतार उदा सदाई खार